ही जुरेज ने एक इंसान है जेको उनखे लतूं हणी करे धिका करे बाहर खेमे मां कढंदो आहे। औरत चवंदी आहे जुरेज मूंसां मिल हिकिड़ो दफ़ो न त बदनाम कंदी थी। ही नेक इंसान आहे जेको औरत खे धिका ॾेई करे कढंदो आहे मुंहिंजे खेमे मां निकिरी वञ। ही जुरेज सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत अमल कंदो आहे। जे यूसुफ ज़ुलेखा के धिका करे पोइ ते हटायो आ। इन एवज़ जे करे यूसुफ कई साल बिदत कई साल मिस्र जे जेल में रहियो आ। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो को कसूर हो ही कोन को, पर बुराई बदकारी के बचण जे लाइ यूसुफ अलैहिस्सलाम दुआ कई हुई अस्सिजनु अहब्बु इलैया, मुंहिंजा रब करीम जेल मुंहिंजे लाइ भलो आ। वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु ला निद्द लहु वला जिद्द लहु ला मिस्ल लहु वला मिसाल लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द रशद व क़द इहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह हर्रम अलैकुम उक़ूक़ुल उम्महात व मदाइल बनात व मनअत व करिह लकुम क़ील व क़ाल व कसरतुस सुआल व इज़ाअतल माल। हमदो सना किबरियाई अज़मत वॾाई रब करीम के जुगाए जो कुल कायनात जो अकेलो ख़ालिक़ मालिक आहे। बेहिसाब ला तादाद दुरूद व सलाम आकाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजे नामे नामी इसम गिरामी थे। मोअज़्ज़िज़ सामीन बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम दोस्तों बुजुर्गो, अज जो ही प्रोग्राम है मरहूम
मक़बूल अहमद जे सवाब जे सिलसिले में रखियो वियो आहे। सभई गॾिजी करे मिली अल्लाह जे दरबार में दुआ घुरो त रब करीम संदस दर्जात बुलंद फरमाए, संस कब्र के जन्नत जे बागन मां बाग बनाए, संस कब्र के नूरानी सां भरे, संस मथा रहमत जी बरकत नज़ूल फरमाए, कब्र के जन्नत जी बागन मां बाग बनाए, रोज़े महशर में अल्लाह ताला खेस आला मकाम अता फरमाए ऐं संदस वारसन के अज़ीज़न करीबन के वालदेन के अल्लाह पाक सब्र जमील अता फरमाए। अज़ीज़ो, असुल अजर जे लाइ अहिड़ियुनि मजलिसनि जो इनेकाद ज़रूरी आहे। असां इन्हनि जलसनि के प्रोग्रामनि के घटि अहमियत ॾींदा आहियूं, पर दुनिया जे मजलिसनि महफ़िलनि के कचहरियुनि के राग रूप जे प्रोग्रामनि के वधीक अहमियत ॾींदा आहियूं। दुनिया के लेवल ते जेके महफ़िलूं आहिनि या राग ऐं रूप जा प्रोग्राम आहिनि से दुनिया ते महदूद आहिनि। थोड़ी देर लाइ त इंसान के इंजॉयमेंट मिले थी, एंटरटेनमेंट मिले थी, उन सुकून जे लाइ जायज़ नाजायज़ के ॾिसे कोन थो, पर जेका दीन जी मजलिस आहे, अहिड़ो प्रोग्राम आहे जिते अल्लाह जे रहमतुनि जो नुज़ूल थिए थो, अल्लाह जे तरफ़ां बरकात जो नुज़ूल थिए थो, मजलिस कराइण वारो बि कामयाब थी वियो त अहिड़ी मजलिस में शरीक थियण वारो बि कामयाब थी वियो। छो त पाण करीमन फरमायो त हर उहा मजलिस, हर वो प्रोग्राम जंहिंमें अल्लाह ही रसूल जो नालो वरतो वञे, वो प्रोग्राम बाबरकत प्रोग्राम आहे। अल्लाह उन प्रोग्राम वारनि खां राज़ी थी थो वञे। हदीस बाग में चए थो त हिकिड़ो कंहिं दीनी प्रोग्राम करायो, ज़िक्र अज़कार जो प्रोग्राम आहे, अल्लाह जी याद में प्रोग्राम आहे। उन्हीं मजलिस में उन्हें प्रोग्राम कराने वाला ऐं शरीक थियण वारा वेठा हुआ, दुआ जो टाइम थी वियो। हिकिड़ो माण्हू पंहिंजो ज़ाती कमु खणी आयो, पर हुन जो कमु कंहिंमें हो जेको मजलिस में शरीक माण्हू हो, उन सां ई उनखे मिलणो हो ज़ाती कम जे लाइ। अचानक दुआ थी, दुआ में ही शरीक थी वियो। फ़रिश्ता अल्लाह जे हुज़ूर में अर्ज़ करण लगा तो या अल्लाह, उहे माण्हू जेके तुंहिंजे ज़िक्र में अज़कार में तुंहिंजी याद में शरीक थिया, उन्हनि जे लाइ त ऐलान बख़्शिश जो आहे, पर रब करीम जेको शख़्स पंहिंजे कम सां आयो, इन ज़ाती इन मामले लाइ कोन आयो हो, शरीक थियण जे लाइ पंहिंजो ज़ाती कमु हो। उन मजलिस में शरीक थी वियो, इन लाइ बि कोन आयो, पर आयो के पंहिंजे कम सां हो। पर ॾिठी न जंहिं महिल मजलिस हले पई, हाणे जॾहिं ख़तमु थिए त पंहिंजो कमु ॿुधायां उन माण्हू खे जेको शरीक। पोइ जॾहिं दुआ थी त उन दुआ में उहो बि शरीक थी वियो। अल्लाह,
उन मानू जे लाइ कहिड़ो हुकुम आहे? रब करीम फरमायो तो आयो तो पंहिंजे ज़ाती कम जे लाइ हो, पर इन्हनि नेकनि जे दुआ में शरीक थियण जे करे मूं इनखे माफ़ करे छॾियो। माना केॾो अजुर ऐं केॾी रहमत आहे हिननि प्रोग्रामनि में। त असीं ख़ुशनसीब आहियूं जो हिन प्रोग्राम में शामिल थिया आहियूं। अल्लाह ताला मूंखे बि तौफ़ीक़ ॾिनी, अव्हांखे बि तौफ़ीक़ मिली। दुआ कयो त अल्लाह ताला ॿुधण ऐं ॿुधाइण उते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हमेशह इहा सोच खणी ईंदा कयो त जंहिं मक़सद लाइ असीं आया आहियूं, कहिड़ो मक़सदु आहे? अल्लाह जो राज़ी थियणु, रसूलुल्लाह जे फ़रमान ते हलणु, ऐं इन प्रोग्राम जे शामिल थियण खां पोइ अल्लाह ताला असांजे ॾोहनि खे माफ़ फरमाए ऐं अल्लाह पाक असांखे इन ॿुधण ऐं ॿुधाइण ते अमल करण जी तौफ़ीक़ फरमाए। इन ई जे मक़सद जे लाइ असीं ईंदा आहियूं। इहो मक़सदु दिलि में रखंदा कयूं। अर्ज़ में कयमि जेका हदीस मूं पढ़ी आहे, उन ई हदीस में अल्लाह पाक 3 मामलनि जो लाइ फरमाई त इहे 3 शयूं तव्हां ते कतन हराम आहिनि, ऐं 3 अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खां अल्लाह नफ़रत थो करे, उहे मकरूह शयूं आहिनि। जंहिं शइ खे अल्लाह हराम करार ॾेई छॾियो उहा हराम थी वई, जंहिंखे हलाल करार ॾियो हलाल थी वई। चूं चरा करण हराम खे हलाल करण जे लाइ कई दलील पेश कजनि, पर उहा हलाल न थींदी। हलाल खे हराम करण जे लाइ केतिरा बि दलील पेश कजनि, पर जंहिं शइ खे अल्लाह हलाल करे छॾियो आहे सा हलाल रहंदी, जंहिं शइ खे हराम करार ॾेई सा हराम रहंदी। ईमान इनखे चइबो आहे। बसि अल्लाह जो हुकुम थियो, बसि असांखे उन खे मञणो आहे, का चूं चरा न आहे। कहिड़ी शयूं अल्लाह पाक 3 कतन हराम कयूं आहिनि? उन्हनि जे पहिरीं पोइ वेंदासीं उन्हनि 3 शयुनि ॾे जेके अल्लाह खे उहे 3 शयूं नापसंदि आहिनि। फरमाए इन्नल्लाह हर्रम अलैकुम उकूकुल उम्महात व वदाइल बनात व मनवाहात वकरिह लकुम कील वकाल वकसरत सुआल व इदातिल माल। सईदुल कौरैन फरमायो अल्लाह करीम तव्हांजे लाइ 3 शयूं हराम कयूं आहिनि। उहे कहिड़ियूं 3 शयूं हराम आहिनि? फरमाई हर्रम अलैकुम उकूकुल उम्महात। सब खां पहिरीं अल्लाह करीम फरमायो तव्हांजे हराम आहिनि वालदेन जी नाफ़रमानी। कुछ भी थी पे, कहिड़ा भी मामला हुजनि, मरपा माउ पीउ जी कॾहिं बि नाफ़रमानी न कजो। उकूकुल उम्महात, न पीउ जी नाफ़रमानी कजो, न माउ जी नाफ़रमानी कजो। इहे तव्हांजे लाइ कतन हराम आहिनि। छो जो रब करीम फरमाए ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतुहु वहनन अला वहन। फरमाए ईमान वारा याद रखजा, उम्मत मुहम्मद जा फर्द मोहम्मद करीम जी उम्मत के अल्लाह करीम खास करे इंतबा कयो। फरमाई वसैनल इंसान बिवालिदैहि, मूं इंसान के अबे अम्मा जे फरमान बरदारी जो हुकुम कयो। अल्लाह वसियत नसीहत छो कई वई आहे? ॿिया बि त रिश्तेदारियूं हुयूं, ॿियूं त माइटियूं मिटियूं हुयूं। फरमाई न वसैनल इंसान बिवालिदैहि हमलतु उम्मुहु वहनन अला वहन। जेतिरियूं तकलीफ़ूं हिनखे माउ बर्दाश्त कयूं हिनखे जवान करण ताईं, जेतिरियूं तकलीफ़ूं पीउ बर्दाश्त कयूं हिनखे वधी करे वॾे थियण ताईं, हिन तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। फरमाई त ॿिए कंहिं रिश्तेदार एतिरियूं तकलीफ़ूं न बर्दाश्त कयूं। तॾहिं फरमाए त मां जो हक़ पीउ खां मथे आहे। केतिरा दफ़ा? 3 दफ़ा साहबी रसूल पाण करीम का सवाल कंदो आहे, या रसूल अल्लाह केरा दुनिया में जैसा वधीक हक़ मुते आ त वधीक फरमान बरदारी कयां? पाण करीम फरमाए उम्मुक, तुंहिंजी अम्मा।
वरी चंदो या रसूल अल्लाह अम्मा खबत में के जो हक पान फरमाए उम्मुक बियो दफो भी मां जो हक वरी टियो दफो सवाल कंदो पान करीम फरमाए ओ दुनिया जे मामले में दीन जे मामले में हर मामले में अल्लाह ही रसूल का बाद में जे कन फरमान बरदारी करिया मां जिया वरी चौथों दफो सवाल कंदो पान फरमाइदन अभी कहानी तुझे पी जी फरमान बरदारी मालूम थियो त पी खमते 3 दफा अमर जो हक उन जी फरमान बरदारी कजे पर अम्मा का पो पी जो हक तरे फरमाए खबरदार थियो कदे भी मां पी जी ना फरमानी न करे एतरो हुकुम असा मेरी छा हुंदो मां असा जे ला बेचारी बेचारी दरका ॾियूंस लफ़्ज़ ॻाल्हायूं कावड़ कयूं मुंह घुंजायूं पर मां वेचारी के जो चवंदा आहियूं सो असांखे इहे सम्झंदा असां लाइ जाइज़ आहे हालांकि मां कावड़ करे या न करे दिल में रखे न रखे पर तू अल्लाह जे हुजूर में वॾे में वॾो गुनहगार थी वे छो जो तुंहिंजे लाइ कतन हराम हो वालिदैन जी नाफ़रमानी उलमा बैठा होंदा जे अरबी जान वारा इन अल्लाह हरम अलैकुम पान करीम फरमाता खबरदार छो अल्लाह तव्हां जे लाइ हराम करे छॾियो आहे मां पी जी नाफ़रमानी साॻे नमूने सां क़ुरान मजीद जी आयत आहे इन्नमा हरम अलैकुमुल मैतत तत्बीक कजो मानाऊं मिलाजो पाण में अल्लाह फरमाए तव्हां ते हराम आहे मुर्दार जानवर वदम ऐं उहो रत जेको जानवर जे निर्घट मां निकिरे दमे मसफू वलहमल खिंजीर ऐं सूअर जो गोश्त वमा उहिल बिही लिगैरिल्लाह ऐं चौथी आहे जेका अल्लाह जे नाले खां सवाइ ॿिए जी नाले ते वंडी वञे विरहाई वञे रधी वञे पकाई वञे ॾिनी वञे उहा बि तव्हांजे हराम आहे चैन शैन वारो ईमानदार मोमिन माण्हू मज़बूत अक़ीदे जो माण्हू ये चई चारई शयूं न वापराईंदो इन साॻे नमूने सां हुते बि अल्लाह ताला हराम जा लफ़्ज़ इस्तेमाल कया हा नबी पाक भेटे फरमाया त इन अल्लाह हरम अलैकुम उकूकुल उम्महात जीअं मौल जानवर जो गोश्त तव्हां ते हराम आहे जीअं खिंदीर जो गोश्त तव्हां ते हराम आहे जीअं गैरुल्लाह जो शइ खाइण तव्हांजे लाइ हराम आहे जीअं जानवर जे निर्घट मां रत वहंदड़ सीर जे टाइम ते रत तव्हांजे हराम आहे इन नमूने सां माउ पीउ जी नाफ़रमानी बि तव्हांजे हराम अंदाज़ो लॻायो चांहि में असीं अमल पिया आहियूं असां पंहिंजी जीअ में झाती पाए ॾिसूं त असां केतिरा दफ़ा माइटनि जी नाफ़रमानी था कयूं उन्हनि सां कहिड़ो सां सलूक था कयूं ॿी जॻह ते अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो हिकु जॻह ते फरमाईं वसैनल इंसान बिवालिदैहि हमलत उम्मुहु वहनन अला वहन ॿी जॻह ते फरमाईं अल्लाह करीम फरमायो त मूं वसियत कई आहे मां पीउ फरमानी बारे जे बारे में ॿी जॻह ते फरमाईं वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु वबिल वालिदैनि ihसाना फरमाईं मूं अल्लाह फ़ैसिलो करे छॾियो आहे वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु न इबादत करणी आहे मगर हिकु अल्लाह जी जॾहिं तूं कलमो पढ़ियो आहे त तुंहिंजे लाइ ॿियो फ़ैसिलो मूं करे छॾियो आहे कहिड़ो वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु वबिल वालिदैनि ihसाना फरमाईं ॿियो तुंहिंजे लाइ फ़ैसिलो आहे त माउ पीउ सां सुठो सलूक कजां जॾहिं तो कलमो पढ़े चुको आहीं जॾहिं ईमान आणे चुको आहीं अल्लाह जी रसूल जे मथां हाणे माउ पीउ जी नाफ़रमानी न कजां जेकर तो माउ पीउ जी नाफ़रमानी कई आहे यादि रखजां तुंहिंजे कलमे पढ़ण जो कोई फ़ाइदो न थियो कलमे पढ़ण जो को फ़ाइदो न थियो तंहिं करे फरमाई त पहिरियों हक़ इहो त माउ पीउ जी नाफ़रमानी न कयो अल्लाह ताला हराम करे छॾियो ऐं फरमाई यादि रखिजो
अल्लाह नाराज़ थी पवंदो आहे जेको माउ पीउ जो नाफ़रमान हूंदो आहे। पाण करीमन फरमायो ॿिनि बददुआउनि खां बचिजो। अल्लाह जा नबी कहिड़ियूं बददुआऊं? पाण करीमन फरमायो हिकिड़ी बददुआ जॾहिं मज़लूम खे तव्हां तंग कंदो हुनजो अल्लाह खां सवाइ कोई दुनिया में न हुनजी सोच वारो न ॿुधण वारो न हुनजो सिफ़ारिशी थींदो आहे। हुनजी तव्हां सतनि आसमान खां मथे अल्लाह ताईं पहुची वेंदी आहे। हिकिड़ो मज़लूम जी बददुआ खां बचिजो, ॿियो माउ जे बददुआ खां बचिजो। जे मां बददुआ ॾिनी आहे तॾहिं बि सत आसमान चीरे करे अल्लाह ताईं बददुआ पहुची वेंदी आहे। उहो कॾहिं बि न बची सघंदो जेको माउ जो पिटिल आहे। उन्हनि खे इंतिबाह हुजे, उन्हनि मर्दनि खे बि इंतिबाह हुजे, उन्हनि नियाणियुनि खे बि इंतिबाह हुजे जेके माउ पीउ खे तकलीफ़ूं था ॾियनि, जेके कोरठुनि जे अंदरि पीउ जा पटका था उछलजनि ऐं माइरुनि जूं पोतियूं थियूं उछलजनि। निपाए ताते करे हिनखे जवान कयूं ऐं बटन कालुनि जे करे, राबतनि जे करे, मैसेजनि जे करे मां विसरी वियो, पीउ विसरी वियो। ये ज़ालिम शख़्स जेको कुझु ॾींहं जंहिंजो राबतो थियो उन सां निकाह थी वियो, शादी थी वई, प्यार जो परणो थी वियो, न पीउ जो पटको बचियो, न मां जी पोती बची। उहे अल्लाह जे कहर खां ॾिजनि। अल्लाह सुब्हानो व तआला वाहिदुल क़हार आहे। कॾहिं बि हिननि माण्हुनि जे लाइ का माफ़ी जी गुंजाइश न आहे। ऐं हराम आहे इहो निकाह, या तलख हक़ीक़त आहे। पर अफ़सोस थींदो आहे जॾहिं असांजा आलिम फ़तवा ॾींदा आहिनि ऐं निकाह कोर्ट वारे खे जाइज़ करार ॾींदा आहिनि। हालांकि पाण करीमन फरमायो मन नकहत बग़ैर इज़्न वलीहा, अय्युमा इमरातिन नकहत बग़ैर इज़्न वलीहा फनिकाहुहा बातिलुन बातिलुन बातिलुन। टे दफ़ा पाण करीमन फरमायो त जंहिं औरत पंहिंजे वलीअ जी मोकल खां सवाइ पंहिंजी मर्ज़ीअ सां निकाह कयो फनिकाहुहा बातिलुन बातिलुन बातिलुन। ओ निकाह बातिला बातिला बातिला। पूरी ज़िंदगी भले कोर्ट वारो जज हुनखे इजाज़त ॾेई छॾे ऐं मौलवी लालच में पड़ी हुनजो निकाह पढ़ी छॾे, पर उहो पूरी ज़िंदगी बातिल निकाह जे करे उहो ज़िनाह जे ज़ुमरे में थो अचे। उहो औलाद बि जेको आहे हराम जो थींदो, उहो क़तन जाइज़ न आहे। यादि रखनि उहे औलाद जेके माउ पीउ जी नाफ़रमानी था कनि उहे अल्लाह जे अज़ाब खे सॼी। बददुआ जो वाक़ियो पाण करीमन फरमाया त बनी इसराइल में हिकिड़ो शख़्स हो जंहिंजो नालो जुरेज हो। वॾो पारिस ऐं नेक इंसान हो। सुबह शाम अल्लाह जे ज़िक्र में लॻो पियो हूंदो, इबादत में जो सुबह शाम गुज़रंदो हो। हिकिड़ी औरत जो वाक़ियो अचे पियो, अॻिते हली करे हुनखे तंग कंदी आहे, उहा बददुआ मां जी हूंदी आहे। जुरेज इबादत में शामिल हो, निमाज़ पियो अदा करे, मां सॾ कया जुरेज 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 सॾ ॿुधे पियो, पर हिन सोच में आहे त इबादत मुकम्मल कया, अम्मा खे पोइ जवाबु। मां नाराज़ थी पई, मुंहिंजे ज़बान मां लफ़्ज़ निकिरी विया त जुरेज तो मूंखे सॾ को ॾिनो आहे। जेसीं कंहिं बदकार बेकार औरत जो तूं मुंहुं न ॾिसी तेसीं तोखे मौत न अचे। इन ॻाल्हि मां हिकिड़ा ॿिया अहम ॻाल्हि बि हिकिड़ी ज़हन में अचे थी त नेकनि इंसाननि वटि मुत्तक़ीन वटि इहा ख़ासि औरत हुजे या मर्द हुजे जंहिंमें तक़वा शामिल आहे, जंहिंमें परहेज़गारी शामिल आहे, उन जे नज़र में कंहिं बदकार औरत जो मुंहुं ॾिसणु, उन सां कलाम करण बि केतिरी नफ़रत आहे।
हिन मां लफ्ज़ चई छॾिया ए लफ्ज़ अर्श अज़ीम ते पहुची विया। हाणे तेसी मौत न ईंदो जुरैज खे जेसी इहे लफ्ज़नि जी सदाकत न थिए। पाण करीमन फरमायो वक़्तु गुज़रंदो रहियो, अहिड़ो वक़्तु आयो हिकु बदकार औरत उन जुरैज जे खेमे में दाख़िल थियण जी कोशिश कई आहे। ही जुरैज ने हिकु इंसान आहे जेको उनखे लतूं हणी करे धिका करे ॿाहिरि खेमे मां कढंदो आहे। औरत चवंदी आहे जुरैज मूंसां मिल, हिकिड़ो दफ़ो हुन ते बदनाम कंदी थी। ही नेक इंसान आहे जेको औरत खे धिका ॾेई करे कढंदो आहे, मुंहिंजे खेमे मां निकिरी वञ। ही जुरैज सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत अमल कंदो आहे। जे यूसुफ ज़ुलेखा खे धिका करे पोइ ते हटायो आहे, इन एवज़ जे करे यूसुफ कई साल बिदत कई साल मिस्र जे जेल में रहियो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जो को कसूर हो ई कोन को, पर बुराई बदकारी के बचण जे लाइ यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ कई हुई, अस्सिजन अहब इलैया, मुंहिंजा रब करीम जेल मुंहिंजे लाइ भलो आहे जो कंहिं ख़ातून सां बुराई करे वेझा। ऐं ज़ुलेखा मूंखे बुराई लाइ छिके पई, जे धमकी ॾिनी आहे त जेल में मोकिलाईंदीसीं। मुंहिंजा रब करीम जेल मुंहिंजे लाइ बहितर आहे जो कंहिं औरत ऐं बेकार औरत जे मुंहं ते चढ़ा, मुंहिंजे इफ़त ऐं इज़त हली वञे। हीअ जेका ज़ुलेखा खां बाद में मिस्र जूं ॿी बि औरतूं मजबूर थी वियूं। यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ कंदो आहे, अल्लाह यूसुफ जी दुआ क़बूल कंदो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम कई साल बग़ैर कसूर जे जेल में रहियो आहे, पर मुंहिंजे लाइ जेल भलो आहे जो बदकारी करे वेठा। अल्लाह वरी इज़त ऐं शान सां उन जेल मां ॿाहिरि आणे करे आला रुतबे मनसब ते रखियो आहे। पोइ वरी वज़ीर ख़ुराक थी वियो आहे। अल्लाह ताला मिस्र जो वाली बनाए छॾियो आहे, छाजे करे जो हू बुराई खां बचो आहे, बदकारी खां बचो आहे। हिन जगह ते जुरैज अमल कयो आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत ते। उन औरत खे धिका ॾेई करे ॿाहिरि कढंदो आहे। खेमे मां औरत वई हली, पर इहो चई वई त जुरैज तोखां बदिलो वठंदुसि। कहिड़ो बदिलो वठंदुसि? तोखे बदनाम कंदुसि, माण्हुनि जी नज़र में तूं छा हली सघंदे, ख़बर तुंहिंजी वठंदुसि। हीअ औरत धमकी छो ॾिनी आहे? छो त मां जी बददुआ जी सची थीणी आहे। अल्लाहु अकबर। ही निकिरी ॿाहिरि हली वई आहे, ॿाहिरि निकिरे पई, ॾिसे पई त को धनार बकरार आहे जेको बकरियूं चारे पियो, उनखे सॾु कंदी आहे बुराई जे लाइ। बकरार त अॻे ई सोच में हूंदी आहे त को मन शिकार मिली वञे, उहा औरत सां बदकारी कंदो आहे बकरार। नतीजे में औरत हामिला थी वेंदी आहे। हामिला सम्झो था, बतन वारी ॿार थी पवंदो आहे पेट में। वक़्तु हलंदो रहंदो रहंदो रहियो, आख़िरकार ॿार पैदा थियो आहे। उन औरत खे ॻोठ वारा घर वारा पुछा कंदा आहिनि ॿार कंहिंजो आहे। उहा औरत जुरैज खां पतरे वठण लाइ चवंदी आहे इन झूपड़ी वारे दरवेश जो ॿार आहे। मां बदुआ ॾिनी न त पुट जुरैज तेसी तोखे मौत न अचे जेसी कंहिं बदकार औरत जो मुंहुं न ॾिसी। मां जी बदुआ न खणिजो। हिते बदुआ मिली वई, छो मां खे इहा ख़बर कान्हे त मुंहिंजो पुटु निमाज़ में आहे। हीअ निमाज़ में हो। असां जूं निमाज़ूं त ख़ैर आहिनि या पूरियूं आहिनि बि कोन को मुकमल। ऐं माउ पीउ जी नाफ़रमानी पियो कयो आहे, इन भयानक जेका सज़ा मिलंदी हुन जो इंतज़ारु कयो। तॾहिं पाण फरमायूं त ॿिनि माण्हुनि खे सज़ा अल्लाह दुनिया में ॾींदो आहे, तकड़ी सज़ा मिलंदी आहे। हिकिड़ो माउ पीउ जो नाफ़रमान ऐं ॿियो बदकार शख़्स, बुराई करण वारो, ज़िना करण वारो। इन्हनि ॿिनि खे सज़ा दुनिया में मिली वेंदी आहे। अखियुनि सां ॾिसंदो आहे, जीअं कई तीअं हुन सां थींदो आहे। अल्लाहु अकबर। ही जुरैज
जंहिंखे का ख़बर न आहे बुराई खां पाक आहे, पर मां जे बददुआ जो सबब आहे। जॾहिं औरत खे चवंदा आहिनि, औरत चवंदी आहे हिन झूपड़ी वारो दरवेश ने मूंसां बुराई कई आहे। सैयदुल कौनैन फरमायो ते सारा घेराव कंदा आहिनि उन नेक इंसान जी झूपड़ी खे टुकड़ा टुकड़ा करे उन कखन वाली झूपड़ी के भनी भोरा कंदा आहिनि। उन खां बाद में जुरे जेके मारण शुरू कंदा आहिनि, जुरे जे ज़ख्मी जे करे किरी पवंदो आहे, लहू लिहारत में हूंदो आहे। सुवाल कंदो, दोस्तो ॻोठ वारो इलाइक़े वारो, मूं तव्हांजो छा फिटायो आहे, मूं छा बिगाड़ियो आहे, आख़िरकार मूंखे ती मारियो छो पिया, सदा छो पिया ॾियो, मुंहिंजो को क़सूर त मूंखे ॿुधायो जंहिंजी सदा बि मिले। ॻोठ वारनि जो कहिड़ो क़सूर तोखे ॿुधायूं, तूं त असांजे लाइ बुज़ुर्ग हस्ती हुए, तूं त वॾो नेकी पारसा हुए, तोखे त वलीउल्लाह सम्झो होसी, पर ही तो छा करे वेठो आहे। ही औरत तुंहिंजे मथां गवाह आहे, जेको ॿार आहे सो तुंहिंजो ॿार आहे। इन जो असांखे जवाबु ॾे, अञा पुछी पियो त मुंहिंजो जुर्म कहिड़ो आहे। इन अल्लाह जे बाने खे कावड़ अची वई। जेको अल्लाह सुब्हानो व तआला जे हुदूदुल्लाह के पार न कंदो आहे, जेको हुकूकुल्लाह जी पासदारी कंदो आहे, अल्लाह करीम उन जी मदद कंदो आहे। उन दरवेश खे कवर अची वियो, हदीस में ईंदो आहे, हिकिड़ी चमक खणी ईंदो आहे। ॿी हदीस में ईंदो आहे त उन ॿार जे नंढड़े ॼावल ॿार खे, अञा मासूम नो ॿारड़ो आहे, हिकिड़े ॿिनि ॾींहंनि जो ॿार ॼावल आहे, उनखे पेर में चूंडड़ी हणंदो आहे चुड़ में। ॿी हदीस में ईंदो आहे त लठ खणी चमक खणी उन ॿार जे पेट ते ज़ोर सां करे चवंदो आहे, ॿुधा त तूं कंहिंजो पुटु आहीं, मुंहिंजो पुटु आहीं या ॿिए कंहिंजो पुटु आहीं। उन ॿारड़े खे अल्लाह ताला ज़बान ॾींदो आहे, चवंदो आहे अना इब्न राय, हिन जेको आहे सो धनार जो पुटु आहियां, जुरेज जो पुटु न आहियां। छो हिन नेक शख़्स हो न, अल्लाह हिन जी मदद कई। हिते सारे जा सारा किरी पिया, हिनखे मिंथूं पिया कनि, हिनखे भाकुर पिया पाइनि। जुरेज असां खां ग़लती थी वई आहे, असां छा करे विधो आहे, असांखे माफ़ करे विझ। ही सोन जी तोखे झूपड़ी ठाहे ॾियूं, तोखे चांदीअ जी झूपड़ी ठाहे ॾियूं, ही पकी झूपड़ी तोखे तयारु करे ॾियूं। ही जेके असां कखावा तुंहिंजी झूपड़ी ठाही अथऊं, हिनखे छॾे करे जेका तूं असांखां मुतालबो करी और तोखे घर तयारु करे ॾियूं, पर असांखे माफ़ कर। जुरेज चवंदो आहे न न न न, तव्हांजो कोई क़सूर न आहे भाइरो, तव्हांजी कोई गलती ना है। मुखे याद आ मां मुखे बददुआ नी त जुरेज तेसी तुके मौत न अचे जैसी के बदकार औरत जे वर न चढ़ी। ही बदकार औरत मुते गवाह थी करे बीठी आ, अल्लाह मुखे इन बीमारी का इन गुनाह का बचायो आ, मुझे रब करीम मुझी मदद कई आ। पर दोस्तों मुझे मां जे बददुआ जे करे अज मुखे इहो ॾींहुं ॾिसण में आयो आ। तव्हां सभिनी खे आज़ाद मु तव्हां मिड़नी के माफ़ कयो आ। ही सिर्फ गलती मुझी जेको अम्मा जी बददुआ जे करे। मुखे ॿुधाए त हेड़ा नेकी पारसा माण्हू बची कोन था सघनि, असां कीअं बचंदासूं? मां पीउ जी नाफ़रमानी कंदे कंदे। अल्लाह अकबर। अल्लाह सुभान करीमन फरमायो त अल्लाह सुभान व तआला उन शख्स मां राज़ी थी वेंदो आहे जेको वालिदैन जो फरमान बरदार आहे, पर जेको मां पीउ जो नाफ़रमान आहे अल्लाह हुन खां नाराज़ थी वेंदो आहे। फरमाई मां जे पेरनि जे हेठां जन्नत आहे, पीउ जे लाइ फरमाई त जन्नत जे दरवाज़नि जो दरमियानो दरवाज़ो आहे। ईअं न सोच कजां हर गाॾे ते तूं लिखी छॾींदो आहीं, हर सुवाल ते लिख छॾींदो आहीं त मुंहिंजे मां जी दुआ जो सबबु आहे, तोसां पीउ तुंहिंजे कहिड़ी दुश्मनी कई आहे। हमेशह जेकर लिखंदो कर त चवंदो कर मूंखे मां आई पीउ जी दुआ है। पीउ तोला तकलीफ़ूं बर्दाश्त कंदो आहे, मां भी तकलीफ़ूं बर्दाश्त कंदी आहे। मां तुंहिंजी घर में ख़िदमत कंदी आहे, पीउ तुंहिंजे लाइ कमाए करे गर्मी हुजनि झोला हुजनि तकलीफ़ूं हुजनि, ही तकलीफ़ूं करे मेहनत मज़दूरियूं करे करे ही पगर वहाए करे पंहिंजो रत कढी करे तुंहिंजे लाइ जान जी बाज़ी ॾेई करे ईंदो आहे। उन जे लाइ ख़्यालु कंदो कर मतां पीउ खे तकलीफ़ ॾींदो कर। अल्लाह सुब्हानो व तआला फरमायो वक्ती दुआ हर इंसान ते सूरतुल यासीन में फरमाई त अहिड़ा शख्स आहिनि जेके भी उन्हनि सभिनी जे लाइ अल्लाह ताला सबक ॾेई छॾियो। फरमाए त इंसान खे आऊं साॻी उमिरि में वरी मोटाईंदो आहियां,
वमन नुअम्मिरुहु नुनक्किसु फिल खल्क़ि, फरमाए जंहिंखे वॾी उमिरि ॾींदो आहियां उनखे वरी मख़लूक़ साॻी पोइ हाल में आणींदो आहियां। कीअं जो बचपन में मासूम ॿारड़ो हो, हुनमें ताक़त सकत कान हुई, हू हलंदो हो त पाण थाबड़जी पवंदो हो, हू हलंदो हो जंहिंखे लठ जी सहारे जी ज़रूरत आहे, हू हलंदो नंढड़ो ॿारड़ो हुनखे भित जी ज़रूरत आहे सहारे जी, नंढड़ो ॿारड़ो हलंदो आहे उनखे माउ पीउ उनखे चीच मां वठी करे हलंदा आहिनि, छो जो हीउ कमज़ोर थी वियो आहे। हीउ नंढड़ो ॿारु आहे जेको ज़बान न मां बाता ईंदो आहे, छो जो ज़बान मां अटकंदो आहे जेसीं पूरी हुनजी पकी ॿोली थींदी आहे, उन करे हुन ॾंद न हूंदा आहिनि, तंहिं करे हू बातानी ॿोलियूं कंदो आहे। हिन पे फरमाए त जेको मन नुअम्मिरुहु नुनक्किसु फिल खल्क़ि, इन आयत ते तवज्जो ॾिजो, फरमाए जंहिंखे वॾी उमिरि ॾींदो आहियां उनखे वापसि उन हाल ते आणींदो आहियां। कीअं नंढड़ो ॿारु हलंदो आहे जंहिंखे सहारे जी ज़रूरत आहे, हीउ पोरो थी वेंदो आहे, हिनखे लठ जी ज़रूरत आहे। नंढड़े ॿार खे ॾंद न हूंदा आहिनि, हीउ बाता ईंदो आहे, पोरो जंहिंमहिल थींदो आहे ॾंद किरी पवंदा आहिनि, हीउ बाताइणु शुरू कंदो आहे। नंढड़ो ॿारु हलंदो आहे त हिनजी कमर अञा झुकियल हूंदी आहे, जेसीं ताक़त अचे तेसीं हू कमज़ोर नंढड़े ॿार जो कमज़ोर हूंदो आहे। जॾहिं वॾी उमिरि वारो थींदो आहे हिनजी कमर झुकी वेंदी आहे, हिन में सकत न हूंदी आहे, हिन में ताक़त न हूंदी आहे। नंढड़ो ॿारु न चिड़ंदो आहे, कावड़ कंदो आहे, पूरी राति वालिदेन खे जाॻाईंदो आहे, उहो माठ कंदो ई कोन्हे को। जेकर चिड़ंदो आहे त मासूम ॿार खे माठ कराइण मसइलो थी वेंदो आहे, जॾहिं ख़ुशी में हूंदो आहे त उहो ख़ुशि गुज़ारींदो आहे। वॾी उमिरि वारे माण्हू खे जंहिंमहिल चिड़ ईंदी आहे त हुनखे चिड़ खे जेको आहे तो चिड़ न सम्झंदा कयो, हिन जो पोयूं ज़मानो अची वियो आहे। हीउ उन वक़्तु सोच रखंदा कयो जॾहिं असीं मासूम ॿारड़ा हुआसीं, हीउ साॻिया असांजो माउ पीउ असांजा अंगल यारा बर्दाश्त कंदा हुआ, सारी राति असां जाॻाईंदासीं उन्हनि खे, तकलीफ़ माउ पीउ खे थींदी हुई। अॼु उन्हनि जो उमिरि अची वई आहे, उहा उमिरि अची वई आहे जीअं बचपन वारी उमिरि अची वई आहे, हाणे असां ते हक़ आहे तन जी ख़िदमत कयूं। तॾहिं फरमाए वला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमत वकुर रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। फरमाए वला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा, अब्बे अम्मा के उफ़ तक न चजा, वला तनहरहुमा उनके झिणक न ॾिजा, वकुल लहुमा क़ौलन करीमा मुंह में गुंज न विझजा, कावड़ करे न ॻाल्हाइजा, उनखे हकल न ॾिजा, उनखे दड़को न ॾिजा, उन सां चिड़ में न ॻाल्हाइजा, उन सां खंदा पेशानी दा पेश अचिजा, माउ पीउ सां मुस्कुराए मिलजा। हू केॾी बि कावड़ कनि, हू केॾी बि चिड़ में हुजनि, पर सम्झजा त हुनजी उमिरि जे करे हुनखे तकलीफ़ अची वई आहे। हीउ बीमारियुनि जा सताइल, हीउ परेशानियुनि जा सताइल, हीउ ॾुखनि जा मारियल आहिनि, हाणे उमिरि हुनजी वॾी थी वई आहे, हिनखे तकलीफ़ न ॾिजां। वला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा, इनके उफ़ तलक जा, वला तनहरहुमा इनके झिणक बि न ॾिजा, वकुल लहुमा क़ौलन करीमा, जॾहिं हुन सां ॻाल्हाई त कोल करीम सां ॻाल्हाइजा, सुठनि लफ़्ज़नि सां ॻाल्हाइजा, प्यारी मोहबत सां ॻाल्हाइजा, मोहबत में ॻाल्हाइजा, ओ चिड़ न कजा। हिनजी शीशे जी दिलि आहे जेका टुटी टुकड़ा थी वेंदी, छो जो तुंहिंजे मोहबत में औलाद जे मोहबत में ही अॻी मजनू आहे, हिनखे तकलीफ़ न ॾिजा। हिनजे तकलीफ़ जे करे मतां हिनजी ज़बान मां बददुआ निकिरी वञे, अल्लाह तोखे कॾहिं बि माफ़ न कंदो। वकुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमत, फरमाए पंहिंजनि कुल्हनि खे झुकाए रखजा रहमत जे लाइ, महिरबानी तौर ते, एहसान तौर ते, रहमत भरे पंहिंजनि कुल्हनि खे झुकाए रखजा। ईअं सम्झजा वॾा ताक़तवर मुंहिंजे मथां बीठा आहिनि, अबो वॾो ताक़तवर आहे, अम्मा वॾी ताक़तवर आहे, ईअं सम्झा न वज़ीर खां एॾो ॾिठजा, न मुशीर खां एॾो ॾिठजा, न वॾेरे खां एॾो ॾिठजा, न ताक़तवर खां ॾिठजा, पर पंहिंजे माउ पीउ जे बददुआ खां ॾिठजा, उनजे अदबनि में, एहतराम में, फज़ीलत में। वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमत वकुर रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। उनजे लाइ ही दुआ चवंदो कजा, मुंहिंजा अल्लाह उन्हनि ते रहम कर, हू ज़िंदा आहिनि तॾहिं बि दुआ या घुरिजा, जे हू मरी विया आहिनि हाल में उक़बा ॾे हलिया विया आहिनि त उनजे लाइ दुआ घुरिजा, रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी
आई सगीरा मुझा रब करीम मुझे अबे अम्मा जे मता तू मेहरे मेहरबानी कजा जिया हुनन बचपन में मोते मेहरबानियों कयूं। मुझा अज़ीज़ तू सोच रख जा मतान के तकलीफ़ जी वने मतान के दुख जी वने अल्लाह सुब्हानहु व तआला उन जा भी दर्जात केड़ा आला कया बुलंद कया जेके मां पी जा फरमान बरदार। हज़रत उवैस करनी ता बुधवा बुधो अल्लाह जो नेक मानो। हज़रत उवैस करनी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मुलाकात कान कई रूबरू मुलाकात कान पर अल्लाह ताला उनके सहाबी जो दर्जो दिनो आई पान करीम हज़रत उवैस करनी जे लाए हज़रत उमर फारूक के फरमाए तो उमर वक्त इंदो मुझी जिंदगी में या मुखा पो जॾहिं भी को शख्स इंदो जो करन मां इंदो नालो उन जो उवैस होंदो उन खां दुआ घुराए जा कि साईं भला उन जी ख़ासियत फरमाई उवैस करनी पंहिंजी मां जो वॾो फरमान बरदारी खिदमत गुज़ारा अल्लाह उन जी का बि दुआ रद्द नथो करे। उमर जॾहिं तू मुलाक़ात करी तो उनखे चइजांइ मुंहिंजे लाइ दुआ कर। एडो रुतबो एडो मकाम यो मकाम छा जे करे आ छो जो मूंखे मौजूद न हुयो आहे तंबाल तैन जी फरमान बरदारी उनजो रुतबो ई मकाम छो थियो आहे। करन मां काफ़िलो ईंदो आहे पाण करीमन सां मुलाक़ात कंदो आहे या रसूल अल्लाह असां ईमान आणण आया आहियूं पर असांजो हिकिड़ो साथी पोइते रहिजी वियो आहे जंहिंजो नालो आहे उवैस। साईं तव्हांखे सलाम थो ॾे कलमो पढ़ी चुको आहे तव्हां ते ईमान आणे चुको आहे चवंदो आहे त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुंहिंजे रसूल खे सलाम ॾिजो ऐं उनखे चइजो त उवैस खे मजबूरी आहे जो अम्मा जे करण वारो पोइ कोर कोन्हे को ऐं मुंहिंजी अम्मा मज़ूर आहे जेका न खाई सघंदी आहे न पी सघंदी आहे न उथी सघंदी आहे न वेही सघंदी आहे ऐं पुटनि जे ख़िदमत जे लाइ अकेलो बचो आहियां। मुंहिंजा पैगंबर तोसां मोहब्बत वहदत दर्जे जी आहे या रसूल अल्लाह दिल थी चवे ऐं अची करे तव्हां सां रूबरू सलाम करे कलमो पढ़ी करे मुस्लमान थिया ऐं परबुड मुस्लमान थी चुको आहियां हाणे मुंहिंजे सलाम खे बि क़बूल कयो मुंहिंजे कलमे खे बि क़बूल कयो। पाण करीम न्यापे में जवाब ॾिनो आहे रसूल करीम फरमायो त उवैस जेसी तुंहिंजी अम्मा हयाती आहे तूं उनजी ख़िदमत कंदो रहिजांइ इहो ई वॾो दर्जो। मुझा अज़ीज़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी हयात तय्यब में उवैस जी अम्मा ज़िंदा है उवैस न अची चुको आहे। वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दौरे खिलाफत आहे तक़रीबन 28 साल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी दौरे खिलाफत आहे उन में भी उवैस न अची सघो आहे छो जो अम्मा ज़िंदा है। जॾहिं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जे दौरे खिलाफत आयो आहे त हज़रत उवैस करनीअ जी अम्मा वफ़ात करे वई। हज़रत उवैस करनी हज की तैयारी शुरू कई काफ़िलो करन का निकतो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मानू मुक़रर करे छॾिया फरमान लगा त इहा मालूमात वठो त करन खां काफ़िलो आयो आहे या न। साईं आयो आहे पान फरमायूं त उते वञी ने काफ़िले वारनि जे खेमन में पुछा करियो त इन्हनि खेमन में उवैस नाले माण्हू आहे ऐं इहा उनजी समा कजां त उनजे कुल्ले पुठीअ जे मथां हिकिड़ो दाग हूंदो चिटीअ जो निशान हूंदो घणी चिटी निशान हुई जेका हथ ख़तम थी बाक़ी द्रहम जेतिरी हुनखे निशान हूंदो ऐं हुनखे सुञाणप कजां पोइ मूंखे अची ॿुधायो उन शख़्स जे बारे में। अल्लाह अकबर हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जो क़ासिद आहे मके में ईंदो आहे अरफात जे मैदान में मालूमात वठंदो आहे पुछा कंदो आहे साईं ॾियो ख़बर अहले करन जा माण्हू आया चईसीं अहले करन जा माण्हू आया आहिनि कि उनजो खेमो कहिड़े पासे आहे पर हीउ खेमो आहे जॾहिं ॾिसंदा आहिनि त उन खेमे में पुछा कंदो आहे जेको उवैस नाले माण्हू आहे हिकिड़े शख़्स ते नज़र पवंदी आहे जेको हाजी साथियुनि जे लाइ भाॼी पियो तयारु करे एॾी सादगी आहे चए थो ओ इहो उवैस वेठो आहे
अच्छा चवन लॻो आहे बाबा ॾे ख़बर तूं कीअं आहे कि ख़लीफ़तुल मुस्लिमीन मोकिलियो आहे तव्हांजी मालूमात वठण आयो आहियां तव्हां सां मुलाक़ात करणी आहे ख़लीफ़त अमीरुल मोमिनीन खे फरमाइण लॻो आउं मुलाक़ात करण जे लाइ तयारु आहियां फरमाए न न न अमीरुल मोमिनीन ख़ासि ताक़ीद कयो आहे त उवैस खे तकलीफ़ न ॾिजो उन खे मजबूर न कजो त मूंसां थी मिले ऐं उमर फारूक पाण हुन सां मिलण वेंदुसि छो जो मुहम्मद करीम मूंखे वसियत करे विया हुआ त उवैस करनी जॾहिं अचे उमर फारूक हिन खां दुआ घुराइजां अल्लाह वटि हिन जो वॾो मक़ाम आहे हज़रत उमर फारूक निकिरंदो आहे मक्के में पहुचंदो आहे उन ख़ैमे में पहुचंदो आहे सईदना उवैस करनी सां मिलंदो आहे हाल अहवाल पुछा कंदो आहे हिक ॿिए खे सुञाणनि कोन था जॾहिं तारुफ़ थींदो आहे उन खां बाद मां चवंदो आहे हज़रत उमर फारूक त उवैस मुंहिंजे लाइ दुआ घुरो चईसीं आउं तव्हां लाइ दुआ घुरां तव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरो तव्हां सहाबी रसूल आहियो नबी करीम जा सहुरा आहियो अल्लाह जे नबी तव्हांखे ज़िंदगी में जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी आहे पाण करीमन तव्हांजो मेराज जे मौक़े ते जन्नत में महल ॾिसी आया हेॾियूं ख़ुशख़बरी न हूंदे तव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरो आउं उवैस तव्हां लाइ दुआ घुरां हज़रत उमर फारूक न उवैस मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वसियत करे विया आहिनि मूंखे त उवैस करनी सां जॾहिं मुलाक़ात कजां इन खां दुआ घुराइजां छो जो ही मां जो वॾो फरमान बरदार आहे इन मां जे फरमान बरदारी जे करे अल्लाह राज़ी थी पियो आहे एॾो जो उन जी का दुआ रद न थींदी आहे तंहिं करे मुंहिंजे लाइ दुआ घुरो तव्हां आमीन चवां हज़रत उवैस करनी फरमाईंदो आहे ॿिन्ही जी सादगी ॾिसो होॾा अमीरुल मोमिनीन आहे होॾा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में वसियत करे विया ॿिन्ही जी सादगी हुजे साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरिजो मुंहिंजे लाइ दुआ घुरो आख़िरकार हज़रत उमर फारूक उनखे मजबूर कयो आहे सैयदना उवैस फरमाईंदो उमर फारूक भला दुआ कहिड़ी घुरां हाणे वरी अंदाज़ो ॾिसिजोसि सादगी ॾिसियो ईमान ॾिसियो हज़रत उमर फारूक न चयो आहे त मुंहिंजी सल्तनत वधे मुंहिंजी इमारत अञा हले मुझे माली मिल्कत वधे दुनिया में इज्जत ही मर्तबो वधे औलाद जे ला दुआ न प्रॉपर्टी ला दुआ न बेन दुनिया जे मामलात ला दुआ न ओवैस करनी दुआ मुझे ला घुर अल्लाह ताला माशर जे मैदान में मुते मेहरबानी करे अल्लाह मुझे खताओ माफ करे हज़रत उवैस करनी दुआ घुरंदो आहे हज़रत उमर फारूक आमीन चवंदो आहे अज़ीज़ो मालूम इहो थियो त मां जो जेको फरमान बरदार आहे अल्लाह ताला जो दुआऊं क़बूल कंदो आहे जेको मां जो नाफ़रमान आहे पीउ जो नाफ़रमान आहे अल्लाह तबारक व तआला उनखे नाराज़ आहे उनजी का बि दुआ क़ाबिल क़बूल न थींदी आहे 27वीं जी राति छो न हुजे क़दर जी राति छो न हुजे हज जो मौक़ो छो न हुजे ईदनि जो मौक़ो छो न हुजे जेको मां पी जो नाफरमाना अल्लाह ताला जी दुआ का बि क़बूल कोन थो करे ओ निमाज़ियो पंहिंजे निमाज़ुनि जो ख़्याल कयो तहज्जुद गुज़ार हुआ पंहिंजे तहज्जुदनि जो ख़्याल कयो हाजियो पंहिंजे हज जो ख़्याल कयो उमिरि करण वारा पंहिंजे उमिरि जो ख़्याल कयो तव्हां इबादतुनि जा ढेर लॻाए छॾिया पर मां खे तव्हां राज़ी न कयो आहे पीउ खे राज़ी न कयो आहे घरवारी ते तुंहिंजी तवजह वधीक आहे मां ते तुंहिंजी तवजह न आहे पुटनि जे लाइ हर शइ जा जेको हुकुम था कनि तूं ताबेदार आहीं पर पीउ खां तो पुछा कान कया त बूट जा पुराना थी विया मन ख़ुशी मन खे नओं बूट वठी ॾे कहिड़ी तोखे दुआ करे ओ घरवारी जा कपिड़नि जो हुकुम करे सा कपिड़ा तूं वठो अची जा तोखे उहो फरमाश करे फरमाश वठो अची पर तोखे सोच कान आई आहे त अमण जा ही पुराना कपिड़ा मेरा आहिनि इनखे बि जोड़ो वठी ॾियां ही अल्लाह जो अमर थियल आहे यादि रखिजो पंहिंजे बच्चनि जो बि तव्हां ते हक़ आहे पंहिंजे घरवारी जो तव्हां ते हक़ आहे पंहिंजनि मिटनि माइटनि जो हक़ आहे पर सभ खां वधीक हक़ माउ पीउ जो अथव पहिरीं इन्हनि खे राज़ी कयो पोइ हुननि खे राज़ी कयो जे माउ पीउ खे नाराज़ कयो यादि कजो तव्हां पूरी दुनिया खे राज़ी करे छॾियो अल्लाह तव्हां मां कॾहिं राज़ी थींदो ई कोन को
तॾहिं पाण करीम फरमायो इन्नल्लाह हर्रम अलैकुम उकूकुल उम्महाते व वदाइल बनाते। ॿियो पाण करीम फरमायो ख़बरदार थियो अल्लाह तव्हां ते इहो बि हराम करे छॾियो आहे त नियाणियुनि खे ज़िंदह दरगोर करणु। टाइम त कोन वधेव साईं, टाइम केतिरो आहे मूंखे तव्हां ॾिनो? पाण करीम फरमायो त ॿियो हुकुम आहे त नियाणियुनि खे कॾहिं ज़िंदह दरगोर न कजो। अरब में रिवायत हुई त नियाणी ॼमंदी हुई त हुनजो मुंहुं काराटजी वेंदो। हींअर बि कुझु माण्हू मुमासिलत रखनि था, कीअं जो पुटु ॼमंदो त मिठाई विराईंदो। अरे भेणा मूंखे मुबारक कान्हे, मूंखे पुटु ॼाओ आहे। नियाणी लाइ मिठाई विरायो, उन्हनि जूं मुबारकूं वसूल कयो। पुटनि खां वधीक नियाणियूं आहिनि। नियाणी रहमत आहे, पुटु नीमत आहे। अरब में रिवायत हूंदी मक्के जा कुरैशी, उन्हनि में ॿियनि गुनाहनि सां वॾे में वॾो कबीरो गुनाह इहो हूंदो त नियाणी ॼमंदी हुई, ॼमण सां हुनखे ज़िंदह दरगोर करे छॾींदा हुआ, मारे क़बर में पूरे छॾींदा। सबबु कहिड़ो त नियाणी वॾी थींदी, हिकु त मिल्कत जी वारिस थींदी, इहो बि ख़ौफ़ न। नियाणी जवान थींदी, उनजे लाइ उनजो घरवारो हथु करे उनजी शादी कराईंदासीं। इहा असांजी इज़त ऐं शान वटां नाहे जो मुंहिंजी धीउ सां को ॿियो शादी करे। किथां आणींदो? पोइ शाम मां, यमन मां, मिस्र मां औरतूं ख़रीद करे पंहिंजे लाइ ईंदा हुआ, शादियूं कंदा हुआ, पर पंहिंजे नियाणियुनि खे क़त्ल करे छॾींदा हुआ त मतां नियाणी ॾियणी पवंदी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया, सैयदुल कौनैन फरमायो ख़बरदार थियो, ही ताईं छा पिया कयो? एॾो सारो जुर्म पिया कयो, नियाणी खे क़त्ल पिया कयो। नियाणी जो क़त्ल त फिरौन जो कमु आहे। नियाणियुनि खे क़त्ल करण वारा त किब्ती हुआ, तव्हां नियाणियूं खे था क़त्ल कयो? इहो हराम आहे, नाजायज़ आहे तव्हांजे लाइ। पाण करीम जन खे सम्झायो त अखियुनि जे अॻियां ऊंधा ख़तम थी वई, रोशनी पैदा थी वई। सेक्युलर माण्हू अॼु जेको चवंदा त इस्लाम औरत ते ज़ुल्म कयो आहे, उन्हनि सेक्युलर माण्हुनि जे मुंहं ते चमाट आहे त औरतुनि जी पहिरीं जेका इज़त हुई कहिड़ी हुई ऐं रसूल करीम कहिड़ी इज़त जी कराई। पहिरीं त औरतुनि खे बख़्श ई कोन कंदा हुआ, वधण खां अॻु में उनखे क़त्ल कयो वेंदो हो। हींअर बि यूरोप में औरत खे शौक़ जो ऐं ख़ुशी जो सामान सम्झो थो वञे। यूनानियुनि औरत खे निभागी सम्झो, अंग्रेज़नि औरत खे सिर्फ़ शौक़ ख़ातिर रखियो। हींअर बि उन्हनि जूं औरतूं कमाइनि, सुबुह शाम पघर वाहिनि, कमाए करे आणीनि, उनखां बाद उनखे इज़त मिले। पर इस्लाम औरत खे इज़त ॾिनी, नियाणीअ खे इज़त ॾिनई ऐं फरमाए त नियाणी राणी आहे, इहा घर जी शहज़ादी आहे। मुस्लमान मर्द कमाए ईंदो, ओ खणी अची हिनखे खाराईंदो, ही पंहिंजे घर जी चार दीवारी में इज़त सां, शान सां, मान सां पंहिंजे बच्चनि जी परवरिश कंदी। ऐं औरत जी इज़त आहे जो औरत खां न कमरायो, औरत खे वेही खारायो, मर्द जो हुकुम आहे त हू कमाए अचे। पाण करी क़ुरान मजीद में तॾहिं फरमायो वियो त उन्हनि जे औरतुनि जे क़त्ल जे करे जिन खे मारियो वेंदो हो, उन्हनि खे शहीद कयो वेंदो बचपन में। फरमाई माशर जो मैदान थींदो, उन्हनि मर्दनि खे, उन्हनि पीरनि खे अल्लाह ताला साम्हूं बीहारींदो उन्हनि नियाणियुनि जे। हिननि मासूमिड़ियूं हुयूं, क़त्ल करे छॾियूं हुयूं।
पर हाणे ही न्याणियूं माशर जे मैदान में जवान थी करे जे साम्हूं ईंदियूं। सुवाल थींदो वैदल मौऊद सुइलत बिअय्यि ज़ंबिन कुतिलत, वैदल मौऊद सुइलत बिअय्यि ज़ंबिन कुतिलत। फरमाई कि माशर जे मैदान में उन्हनि कुंवारियुनि न्याणियुनि खां अल्लाह सुवाल कंदो त ॾियो ख़बर पीअर साम्हूं बीठा हूंदा बि अय्यि ज़ंबिन कुतिलत, न्याणी तोखे कहिड़े सबब जे करे तुंहिंजे कहिड़े ॾोह जे करे तुंहिंजे पीउ तोखे क़त्ल कयो हो, कहिड़े कुसूर जे करे तो हिन छा तुंहिंजो खाधो हो, छा तो हिनखे तकलीफ़ ॾिनी हुई, तो छा हिनखे परेशान कयो हो, छा तो हुनजो जुर्म कयो हो बि अय्यि ज़ंबिन कुतिलत, कहिड़े ॾोह जे करे तोखे क़त्ल कयो वियो हो। ओ पीउ मथां बीही करे ॿुधंदो शर्म खां जो कंधु झुकियल हूंदो। अॼु उहे ई आदतूं मुसलमान में पइजी वियूं। चंद ॾींहं पहिरीं ज़ालिम पीउ 7 ॾींहंनि जी मासूम पंहिंजी न्याणीअ खे बंदूक जो बस्त हलाए करे उनखे शहीद करे छॾियो आहे। 7 ॾींहंनि जी ॼावल न्याणी आहे। उहा हुनजी घरवारी खां सुवाल कंदो आहे निभागो त मूं त तोखे चयो हो त हिन दफ़े मूंखे पुटु ॼणे ॾिजां, ही तो धीउ छो ॼणी आहे, इन करे मूंखे कवड़ आहे। उहा कावड़ ही जाहिल लाहींदो आहे, पंहिंजे गन में गोलियूं हणंदो आहे। 7 गोलियूं उन 7 ॾींहंनि जे न्याणीअ खे पासे में हणंदो आहे। उहा न्याणी तड़पी तड़पी करे हिन दुनिया मां रिहलत करे वेंदी आहे। हुनजो रूह परवाह थी वेंदो आहे। मां ख़ुनूदगी जे आलम में हूंदी आहे। हुनजो दिमाग़ कमु छॾे वेंदो आहे। 8 ॾींहंनि खां बाद में उनजी अमड़ बि लाॾाणो करे वेंदी आहे। हीउ परे जो मामिलो न आहे, इनखे 5 या 7 ॾींहं थिया आहिनि। हीउ तव्हांजे पंजाब जे लैया जो मामिलो आहे। मुंहिंजा अज़ीज़ वक़्तु कहिड़ो अची वियो, अॻे कुरैशी हूंदा हुआ, मके में ज़ुल्म कंदा हुआ, ओ ॼमंदे ई न्याणी खे क़त्ल कंदा हुआ। अॼु जो मुसलमान भी ज़ालिम थी चुको हो। उहा साॻी रस्म ई पर उन वटि मौजूदु आहे जेका अॼु जे मुसलमान वटि मौजूदु आहे। उन न्याणीअ खे इन करे क़त्ल कयो वियो आहे, मां जे साम्हूं त मूं तोखे चयो हो त पुटु ॼणे ॾे, ही थी तो ॼणी कीअं। अवां खां अर्ज़ करे सुवाल थो कयां त छा के इंसान जे हथ में आहे, छा उन औरत जे हथ में आहे त पुटु ॼणे या न्याणी ॼणे। हीअ त अल्लाह जी अता हूंदी आहे। हिनखे ज़ालिम खे ख़बर कान्हे का हिन न्याणी जो क़दुरु क़ीमत अल्लाह वटि कहिड़ी आहे। पाण करीमन फरमायो जंहिंजे घर में न्याणी ॼमंदी आहे फ़रिश्तो अल्लाह मुक़ररु करे छॾींदो आहे। उनजे घर जे चारों पासा ऐलान करे छॾींदो आहे, फरमाईंदो घर वारो तव्हांखे मुबारक हुजनि, मुबारक हुजनि जो तव्हांजे घर में अल्लाह रहमत मोकिली आहे। पर कंहिं बि हदीस में तव्हांखे इहो मरकूम कोन मिलंदो, इहो लफ़्ज़ ज़िक्र न हूंदो त पुट जे ॼमण ते को फ़रिश्तो मुबारक ॾे, पर न्याणी जे ॼमण ते फ़रिश्ता मुबारक ॾींदा आहिनि। न्याणी तुंहिंजे घर में आई आहे, हीअ रहमत भरी न्याणी आहे, तोखे मुबारक हुजनि। अज़ीज़ कुझु ख़्याल त कनि, अॼु जा मुसलमान कहिड़े पासे पिया वञनि। हुन दीन खे झुटलाए छॾियो आहे, हुन हुदूदुल्लाह खे ख़तमु करे छॾियो आहे। हुनखे एहसास तक दिल में कोन आयो। इन ज़ालिम उन औरत खे छो मारियो त पुटु ॼणी आहे। अल्लाहु अकबर। छा पुटु ई थी कोई इंसान जे वस में हूंदो आहे? अल्लाह फरमाए थो वलिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द, अल्लाह ला बादशाही आहे आसमान ने ज़मीनुनि जी, मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे जहिड़े अता करे। फरमाए यहब्बु लिमन यशा इनासन व यहब्बु लिमन यशा ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा व यजल मन यशा अकीमा। अल्लाह रब करीम फरमायो आहे यहब्बु लिमन यशा इनासा, जेके चाहियां त न्याणियूं न्याणियूं ॾियां, व यहब्बु लिमन यशा ज़ुकूर, जेके चाहियां पुट ई पुट ॾियां, और युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा, जेके चाहियां पुट ई धीअरूं गॾे छॾियां, व यजल मन यशा अकीमा, जेके चाहियां संध करे छॾियां। पूरी दुनिया जा हकीम ॻोल्हे सघे, पूरी दुनिया जा तबीब गॾु करे, पूरी दुनिया जा डॉक्टर गॾु करे, पूरी दुनिया जा वली गॾु करे, पूरी दुनिया जी काइनात खां दुआऊं घुरंदो रहे, पूरी दुनिया जूं फकियूं सुतियूं पीअंदो रहे, पूरी दुनिया जे
तकड़न के आज़माइंदो रहे ओ अजाल मैया शाकीमा जेके चाहे अल्लाह संद करे छॾे उनके को औलाद ॾियण वारो न थींदो। हिते अल्लाह फरमायो न्याणियूं बि पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदो आहियां, पुट बि पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदो आहियां। न मां जो हिन में कुसूर आहे, न पीउ जो कुसूर आहे, न पीउ खे ताक़त आहे, न माउ खे ताक़त आहे। जेॾीमहिल अल्लाह चाहींदो आहे उहो ई थींदो आहे। हिन ज़ालिम खे ज़रे बराबर बि ख़्याल न आयो त ही चंद ॾींहं जी न्याणी ॼाई आहे जेके क़त्ल न सबब जे करे पियो ही उन ई मामले ज़ुमरे में उथंदो, महशर जो मैदान थींदो, सुवाल थींदो बि आई ज़ंबिन कुतिलत ओ ज़ालिम शख़्स तो हिन न्याणीअ खे छो क़त्ल कयो आहे। असांजे मुस्लमान जा बि कुझु मुंहं बिगड़ी वेंदा आहिनि, पुछा कंदा आहिनि भा छा ॼाओ आहे, न्याणी काराट जी वेंदा आहिनि मुंहं। अल्लाह ताला फरमायो ते ओ मुंह जो काराट जन, मुंह जो कारो थियन, ज़ल वजहु मुस्वदतन हो कज़ीम। अल्लाह फरमायो इहो कम काफ़रन जो आहे, इहो कम गैर मुस्लिमन जो आहे जो न्याणी ॼमे मुंह कारो थी वञे, काराट जी मुंह ते जहिड़ो थी वञे, ओ कज़ीम ओ घबरायल मुंह थी वेंदो आहे, परेशान मुंह थी वेंदो आहे, दुखन वारो मुंह थी वेंदो आहे। फरमाई न न न न न्याणी जे ॼम ते खुशियूं कंदा कयो छो जो अल्लाह तव्हांखे रहमत ॾिनी आहे। यादि रखिजो न्याणी घर जो सिंगार आहे, यादि रखिजां पुटनि खां वधीक पंहिंजे पीउ ऐं माउ जे लाइ न्याणी हूंदी आहे। न्याणी कुर्बान थी वेंदी आहे, जान कुर्बान करे छॾींदी आहे पंहिंजे पीउ जे माउ जे मथां। पुट त नाफ़रमानी कंदो आहे, जॾहिं पीउ जे मौत जो टाइम ईंदो आहे, माउ जे मौत जो टाइम ईंदो आहे, सभ खां वधीक ग़मगीन न्याणी हूंदी आहे। पर पुटनि खे त सोच हूंदी आहे बाबो मरे त हाणे ही ज़मीन जा हिसनि जा टुकड़ा विरहायूं, बाबो मरे त ही प्लाट मुंहिंजे हवाले थींदो, बाबो मरे त बैंक बैलेंस थी पुछा पियो कंदो, बाबो मो कोन्हे को ओॾी महिल कागज़ खणी ईंदो अब्बा ही टुकड़ो मुंहिंजे नाले ते लिख, मतां मरी पवे अंगूठा पियो हणाईंदो। हे तव्हां हालातूं ॾिठियूं हूंदियूं, बीमार पीअनि खे खणी कोर्टुनि में इन करे पहुचंदा आहिनि मतां मिल्कत मुंहिंजे अॻिते पोइ थी वञे, मतां महिनत थी वञे। पर कॾहिं बि कंहिं न्याणी खे तव्हां न ॾिठो हूंदो जो पंहिंजे पीउ खे माउ खे मजबूर करे त मिल्कत मुंहिंजे हवाले कर। तव्हां मिल्कतुनि खां त उन्हनि खे वीचारनि खे महरूम करे छॾियो, बैंक बैलेंस खां महरूम कयव, पर पछाड़ी छा कयव त न्याणियुनि खे शादियुनि खां महरूम करे छॾियो। छो? हिकिड़ा चवंदा त असांजो मटु केरु कोन्हे, ॿिया चवंदा त मिल्कत मां हिसो थी वठे, वरी उन औरत दुश्मन। मां ख़बर थी छा चवंदी, मुंहिंजे पुटनि जे नाले ते खाता कर, मुंहिंजी धीउ खे ॾींदे वरी पराया पुट वञी खाईंदा। तुंहिंजे घर में जेका पराई आई आहे सा भले बि खाए, तुंहिंजी भले थी थाबा ऐं धिका खाए। यादि रखिजो दुनिया मां वेंदासूं हलिया, क़बर में पाण सां केरु गॾु न हूंदो, न पुट गॾु हलंदा, न धीअरूं गॾु हलंदियूं, न माल ऐं मिल्कत गॾु हलंदो। उते हिसाब किताब ॾाढो ॾुखियो थींदो। हुकुम थियो आहे त मर्द जे लाइ 2 हिसा, पुट खे 2 हिसा थो ॾे त हिकिड़ो हिसो तुंहिंजी न्याणी जो आहे, हिकिड़ो हिसो पीउ जे घर मां, ॿियो हिसो हुनजो नसीब जेको सावरनि में हुनखे मिलंदो। या 2 हिसा थी विया। ऐं पुट ते मर्द ते वधीक हक़ आहिनि घर खे हलाइण जा, इखराजात जा, ख़र्चनि जा, पखनि जा। तंहिं करे अल्लाह ताला उनजा 2 हिसा रखिया। न्याणीअ खे मिल्कत मां आक न कर। असां वटि वरी हिकिड़ो मिसाल हूंदो आहे, जॾहिं मरण वारो पूरो थींदो आहे न, पुटनि खे गॾु कंदो, अबा अचो, आया अबा पंहिंजे भेनरुनि खे सॾु कयो, अधियूं वीचारियूं अची वियूं। पोइ हुनजे मुंहं ते चवंदो आहे तव्हां आयूं आहियो, हा बा ही तव्हांजा भाइर वेठा आहिनि, वाह इहो 2 जो टुकड़ो आहे, भला तव्हांजे भाइरनि जे नाले लिखां, अब नाराज़ त कोन थी वियो। हाणे हिन जो ईअं चवण ऐं अखियुनि जूं अहिड़ा दोॾा पटे भाइर निहारींदा हुन भेण में त कुझु त ख़बर पए। बाबो त आख़िरी पसान में आहे, हींअर ते वेठी, पर बाबो रुगो मरे त पोइ तुंहिंजी ख़बर वठंदासीं। हाणे ॿुधंदियूं बाबा तुंहिंजी मर्ज़ी। हाणे हिकिड़ो त
ॿाहिरि न अखियूं ॾेखारियूं। ॿियो ज़ालिम पीउ मरण जे टेम ते बि ज़ुल्म करे पोइ बि वञे। कॾहिं तव्हां ॿुधो जो पुटनि खे बीहारे करे पीउ चवे त अबा ही मिल्कियत तव्हांजे भेनरुनि जे हिसे में ही टुकड़ो ॾियां थो, तव्हांखे एतिरा त कोन चवंदो। न्याणियुनि खां पुछंदो, पोइ न्याणियूं वीचारियूं हया ऐं शर्म जूं मारियूं ॾिसनि पियो त बाबो आख़िरी पसान में आहे, अम्मा बि बाबे जो साथ ॾियो बीठी आहे। हाणे जेकर जो इनकार कयूं ॾींदा उहे ॿाहिरि कोन को, ज़िंदगी पंहिंजी में लिखी ॾेई वियो कोन को। हाँ जेको न कॾहिं कॾहिं न मां जो चकर या भाउ जे घर में चकर हणे ईंदियूंसूं, उहो बि असां खां वेंदो हलियो। तंहिं वीचारी मजबूर थी करे हिननि इनकार कयो, बाबा तुंहिंजी मर्ज़ी। यादि रखिजो इहो अल्लाह जे अज़ाब खां बची कोन सघंदो। क़बर में रसनो ईंदो, फ़रिश्ता हथोड़ा खां बीठा आहिनि। इन करे न्याणियुनि जा हक़ अदा कयो। पुट विड़ी हक़ थो वठे, न्याणी कांथी विड़ी सघे। हिकिड़ी शादी तो कराई आहे पंहिंजी मर्ज़ी सां, ॿी शादी पुट पंहिंजी मर्ज़ी सां थो करे। नथो करे त तोखे सेको थो आब घात थो कयां, पंहिंजो पाण खे गाॾी ठाॾो जा, पंहिंजो पाण खे थो मारियां। अञा तो मुड़ी ते माई खे तो कुल्हो ॾियो थो खणा, पोइ गिल में पियो न जेलनि में बुछड़ो थींदे, पीउ खे दड़का ॾेई करे ब्लैकमेल करे ॿ शादी थो करे। ओरे न्याणी खे बिना हिकिड़ी शादी बि जो हक़ कोन्हे को। अरब पहिरीं ॾींहं ते पहिरियों क़तल करे उनखे शुरू ॾींहं में मारे छॾींदा हुआ। वॾिन सदमत ऐं जवान ते पहुती कान का। उन अरब खां सुवाल थींदो, उन काफ़र खां सुवाल थींदो जे बचपन में उन न्याणी खे मारे छॾियो, ज़िंदह दरगोर करे छॾी, इन खां सुवाल थींदो। पर तोखां त हर महीने जो सुवाल थींदो जो जवान न्याणी जे मथे में चांदी पइजी वई, अछा वार थी विया, तो बि ॿ शादियूं कयूं, पुटनि खे ॿ शादियूं कराई, इन्हनि खे नौकरियाणियूं घर जूं करे विहारे छॾी। अल्लाह तोखां अज़ाब ऐं सज़ा उन अरब खां वधीक ॾींदो जे हिकिड़ो दफ़ो मारे छॾी आहे। तुंहिंजी धीउ हर रोज़ मरे थी, हर रोज़ जिए थी, तुंहिंजो हिसाब किताब भरींदे। अल्लाह अकबर तने पान करीम फरमाए अल्लाह हरम अलैकुम हुकूकुल उम्महात व वदाइल बनात व मन वहात। पान करीम फरमाए अल्लाह ताला तवां ते मां पीउ जी नाफरमानी हराम करे छॾी आहे, ऐं इहो बि हराम कयो अथसि त न्याणियुनि खे ज़िंदह दरगोर करणु। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजे फरमान आली शान खां पोइ ज़ारो कतार साबी रोंदो आहे। पाण करीम फरमायो त अब्बा रोण जो कहिड़ो मामलो आहे, छाजे करे तूं ग़मगीन नहीं? चवण लॻो या रसूल अल्लाह, इन आयत नाज़िल थियण खां बाद में वैदल मौद सुइलत बि अय ज़म्बिन कुतिलत। अल्लाह जा नबी हाणे अल्लाह जे दरबार में रब करीम जे साम्हूं कहिड़ो मुंहुं खणी वेंदुसि? मूं त वॾो कहर कयो आहे जेको मूंखे अॼु यादि पियो अचे। पाण करीम फरमाइनि ॿुधा तो छा कयो आहे? चवंदो या रसूल अल्लाह, मुंहिंजे घर में जेको आहे त मुंहिंजी घरवारी हामिला हुई, ऐं तिजारती वापार जे लाइ परे निकिरी वेंदो हुउसि, ऐं निकिरी वियो आहियां परे परे, ऐं काफ़ी अरसे खां बाद में आयो आहियां, ॾिसां पियो त मुंहिंजे घर में हिकिड़ी नंढड़ी छोकिरी दौड़े पई, नंढड़ी ॼाई बि सही, ऐं माउ खे रहम अची वियो, मां वॾी रहम वारी आहे। उन नंढड़ी खे कंहिंखे ॿुधायो कोन को, नंढड़ी माना क़त्ल खां बची वई जेसी पीउ अचे। काफ़ी सालनि खां अची पोइ आयो आहियां, एतिरी मुंहिंजी न्याणी वॾी थी वई आहे जो ॻाल्हाइण जहिड़ी थी आहे, मूंखे अब्बा अब्बा करे पई, पंहिंजी अम्मा खे अम्मा अम्मा करे पई, समझदार उहा न्याणी थी वई आहे। ऐं आयो आहियां, मूं अचण सां ई सामान घर जो छॾे हाल वाल मूं वरितो ई कोन्हे को। सभ खां पहिरीं घरवारी ॼमी ॿार कंहिंजो आहे, छोकिरी कंहिंजी आहे, जिस्म मुंहिंजे बाह लॻी वई, छो जो असां अरबनि में रिवायतूं त नंढड़ी ॼम थी हुनखे क़तल करिणो आहे। हीउ बेइज़ती जो सुवाल हो, ऐं ॿाहिरि कीअं मुंहुं खणी निकिरंदुसि? मूं पुछा कई आहे, घरवारी न टहण लॻी आहे, पाड़े जी न्याणी आहे, तूं परेशान न थी, कुझु खा पी, हेतिरनि सालनि खां आयो आहीं, तूं अचण सां जज़्बाती थी वेंदो, असां का ख़बरचार त वठि। पर चवणु लॻो अल्लाह जा नबी, जहालत मुंहिंजे दिमाग़ ते सुवार हुई, चिड़ मूंखे बीठी हुई त मुंहिंजे घर में मुंहिंजी धीउ कीअं पई हले। इहो वॾो असांजे लाइ ऐब हो जो कंहिंजी धीउ वॾी थी वञे, पुटु वॾो थिए ऐब न थिए, धीउ वॾी थी वई त ऐब थी वियो। मूं चयो त न न न न, हाणे माफ़ न आहे करिणो, मूंखे हींअर जो हींअर धीउ
के क़त्ल करणो मुखे घर वारी मिठूं भी करे रोई पी ज़ारो कतार मुखे चिड़ाई न्याणी के मुबाह मां अच वेदो बिल जो मुखे निकिरी वेंदो पहाड़ ॾे उते वञी करे वठी पियो वञा पंहिंजी न्याणी खे वठी वियो आहियां पहिरीं हलंदी न पई करे मूं हुनखे चयो अब्बा तोखे हल त घुमाए अचां मूंखे अब्बा अब्बा करे पोयां लॻी आहे उते पहाड़ी जे मथे रसंदो आहियां चोटीअ ते उहा क़बर खोटींदो आहियां कंहिंजे लाइ उन न्याणी जे लाइ हालत मुंहिंजी आहे त मिटी मुंहिंजे कपिड़नि ते लॻे पई न्याणी मिटी खे छंदींदी आहे उनजो खॾ खोटींदो पियो आहियां उन मासूमड़ी खे ख़बर ई कान्हे का इन बेसम्झ न्याणी खे ख़बर कान्हे का त इन खॾ में मूंखे पंहिंजो पी पूरण वारो आहे अल्लाह जा नबी मूंखे एॾो मूं ज़ुल्म कयो आहे एॾो मूं कहर कयो आहे मूंखे जहालत जो ॾींहुं यादि अची वियो आहे मूं खॾ खोटींदो रहियो आहियां आख़िरकार क़बर तयारु थी विया उन न्याणी खे जेॾीमहिल उछलींदो आहियां उहा दाह करे चवंदी आहे अब्बा मूंखे छो पियो में पूरी छो तो तकलीफ़ मूंखे ॾी आख़िरकार मूंखे एॾी कावड़ आई आहे एॾो जोशी जज़्बो जहालत मुंहिंजे मथे ते सुवार आहे जो उन न्याणीअ खे ऐं उन क़बर में ज़िंदह न्याणी खे दफ़न करे निकितो आहियां वापसि आयो आहियां अॼु ताईं मूंखे यादगिरी आई आहे हू कूकूं दाहूं पई करे पर मुंहिंजे दिलि में रहम ई कोन आयो आहे उनखे इन हाल में छॾे करे आयो आहियां अल्लाह जा नबी महशर जो मैदान थींदो क़यामत जे ॾींहं ते अल्लाह खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि जॾहिं रब करीम मूंखां सुवाल कंदो बि अई ज़म्बिन कुतिलत जॾहिं न्याणी खे बिहारे करे पुछो वेंदो ओ न्याणी तूं ॿुधा तोखे कहिड़े ॾोह में पीउ क़त्ल कयो आहे पाण करीम वरी वाक़ियो बयान कर वरी ॿियो दफ़ो बयान कंदो आहे टियों दफ़ो बयान कंदो आहे पाण करीम सां बि फरमाए थो एॾा रुना आहिनि एॾा ॾुख में आहे जो पाण करीम जी ॾाढी मुबारक ॻोड़नि सां रहमत लिल आलमीन जी भरिजी वई आहे छाजे करे जो ही पहिरीं ज़ालिम हुआ रसूल करीम ज़ुल्म खां बचायो ईमान वारनि खे सम्झायो ओ ईमान वारो पंहिंजे दिलि में रहम जाॻियो अल्लाह गफ़ूर रहीम आहे फरमाईंदो आहे ज़मीन वारनि ते तूं रहम कर आसमान वारो तो ते रहम कंदो पंहिंजे बच्चनि ते रहम कयो पंहिंजे न्याणियुनि ते रहम कयो उन न्याणियुनि खे बेदर्दी सां क़त्ल न कयो न उन्हनि खे दुनिया जे मामलात में छॾियो उनखे प्रे प्रॉपर्टी मां आक न कयो उनजे शादियुनि जा हक़ आहिनि पूरा पूरा अदा कयो जॾहिं पाण करीमन फरमायो अम्मा आशा फरमाईंदी अल्लाह जा नबी अॼु मूंखे ॾुख थियो आहे मूंखे सदमो पहुतो आहे अॼु मूं रोई ॾिनो आहे पाण करीमन फरमायो आशा तूं छो रुनी आहीं फरमाइण लॻी अल्लाह जा नबी मुंहिंजे घर में हिकिड़ी औरत आई आहे जंहिंजे कच्छ ते ॿ नंढड़ियूं आहिनि उन्हनि खे खणी आई आहे ही बुखायलूं आहिनि मूंखे चवंदी आहे अम्मा का घर में शइ हुजे मुंहिंजे हवाले करता थी मुंहिंजी न्याणियूं बि बुखियूं आऊं बि बुखी आहियां अम्मा आशा फरमाईंदी आहे घर में अल्लाह जा नबी का शइ कान हुई हिकिड़ी खारक हुई मूं चारख ॾिनी आहे उनखे ॿिनि हिसनि में कंदी आहे हिकिड़ी हुन न्याणी खे ॾींदी आहे ॿियो अधु हुन न्याणी खे ॾींदी आहे उहे खाईंदियूं पर मां पाण बुखी रहंदी आहे तंहिं करे मूंखे सदमो पवंदो आहे ॾुख पवंदो आहे त अल्लाह ताला औलाद जी केॾी मोहबत दिलि में रखी आहे पाण करीम आशा उहा औरत ख़ुशि नसीब आहे जेके अल्लाह ताला ॿ न्याणियूं ॾे ओ पीउ ख़ुशि नसीब आहे जेके अल्लाह ताला ॿ न्याणियूं ॾिनियूं आहिनि उन्हनि ॿिन्ही न्याणियुनि खे उन निपाए ताते वॾो कयो आहे उनखे सुठी तरबियत ॾींदसि जॾहिं जवान थी वियो उनजे लाइ सुठा घोट हथ करे उनजी शादी कराईंदो आहे उनजा हमसर उनखे ॾींदो आहे उनजा जोड़ी वाल बेड़ा रखंदो आहे जेको दिलि चवंदी आहे हिन पूरा हक़ अदा करे छॾिया महशर जे मैदान में ऐलान थींदो ओ बाना जन्नत जे 8 दरवाज़नि मां जे दरवाज़े मां चाहीं दाख़िल थी वञ तोखे केरु रोक थाम न आहे छो जो ॿिनि न्याणियुनि जो तो ख़्यालु कयो अज़ीज़ो जेतिरो न्याणियुनि जो हक़ अल्लाह ताला रखियो आहे ओ क़दुरु शुनासी कयो तॾहिं तव्हां ईमान आणे सघो था जेकर न्याणियुनि जो तव्हां क़दुरु न कयो आहे उनजी इज़त ऐं शान बरक़रार न रखियो आहे छो जो अम्मा जी बि हिकु न्याणी हुई जेकॾहिं अम्मा जे रूप में कॾहिं भेण जे रूप में कॾहिं धीअ जे रूप में कॾहिं न्याणी जे रूप में कॾहिं ॾोहिटी जे रूप में कॾहिं पोटी जे रूप में ही सभु रूप न्याणी जा आहिनि तंहिं करे न्याणी जो क़दुरु कजो ख़्यालु कजो मत अल्लाह ताला सवाल करे जे तव्हां जवाब ॾेई न सघो तॾहिं पाण करीम अल्लाह ताला तव्हांजे हराम आहे 3 ॻाल्हियूं अर्ज़ कयूं इन अल्लाह हरम अलैकुम उक़ूक़ुल उम्महाति व वदाइल बनाति व मन वहात 3 शइ अल्लाह जे नज़र में हराम आहे जो मन करण कंहिंखे ॾियण खां रोकण मन वहात जी माना छा आहे त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका तव्हां ॾियो पिया अल्लाह जे राह में
ऐं उहा तव्हां वरी हिकदमि दुनिया जे घर जे करे रोके छॾी आहे। कावर तव्हांखे अची वई माण्हू ते बा कोन ईंदोसांसि दुनिया जे मामलात में, न न ईअं न कयो। ॿियो मन हाथ मां इहा बि मुराद आहे त हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके ॿिए ते कावर हूंदी अथनि। मसलन हिकिड़ो मिसकिन ग़रीब आहे, दुनिया जो मिसाल वठो, उनखे गवर्नमेंट सपोर्ट बि करे या को ख़ैर करण वारो उनखे ख़ैर पियो ॾे। ॿियो माण्हू कावड़ में उनखे चवे बाबा बाबा हिन घर में त घणेई पियो छो पियो ॾींसि। मन उहो हाथ माना हसद करे साड़ करे उन ग़रीब जी रोज़ी ते लत ॾियणु उनखे रोकराइणु इहो हदीस मन आहे। ऐं साफ़ लफ़्ज़नि में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ने पंहिंजे हिकिड़े रिश्तेदार जो ॾियणु बंदि करे छॾियो। सबबु कहिड़ो हो? ॻाल्हि वॾी अज़ीम आहे, सोचण जो मक़ाम आहे। अम्मा आशा ते जॾहिं तुहमत लॻी हुई पोइ अम्मा आशा जी सफ़ाई लाइ क़ुर मजीद 21 आयतूं नाज़िल थियूं सूरत नूर में। त अम्मा आशा जॾहिं पाक दामन अल्लाह जे तरफ़ां ऐलान थियो त बीबी आशा ते जेको इल्ज़ाम आहे सो कूड़ो आहे। उन इल्ज़ाम लॻाइण वारनि जी ॻाल्हि ॿुधी करे उन शख़्स चए थो हूंदो माना शामिल थी वियो उहो शख़्स हो जंहिंखे हज़रत अबू बकर सिद्दीक़ तमामु घणो ख़ैरु ॾींदो हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे ॾुख थियो, सदमो दिलि खे पहुतो त ही माण्हू जिते एॾो आउं ख़्यालु कंदो आहे हिनखे ख़ैरु ॾींदो आहे, मुंहिंजी नियाणी ते इल्ज़ाम लॻो, ही बि हुन सां गॾु हो। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾियणु बंदि करे छॾियो। पाण करीमन खे ख़बर पई, पाण करीमन पुछा कई, अबू बकर मूं ॿुधो आहे तो हिन माण्हू त ख़ैरु कंदड़ रही, तो ख़ैरु रोके छॾियो आहे, तुंहिंजो सबबु छा आहे? चवणु लॻो या रसूल अल्लाह तव्हांजी घरवारी मुंहिंजी नियाणी आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुझे न्याणी आशा ते इल्ज़ाम लगो हो जंहिंजी सफ़ाई अल्लाह जे क़ुरान पाक जिब्रील अमीन जी कई आहे, पर इन इल्ज़ाम में ही शख़्स मुलविस हो। मूंखे सदमो ऐं ॾुख पहुतो आहे। हीउ त मुंहिंजो अज़ीज़ हो, हीउ त मुंहिंजो क़रीब रिश्तेदार हो। उन खां पोइ हुन ते आउं ख़ैर जाम कंदो हुउसि, अल्लाह जे रस्ते में ॾींदो हुउसि, पर पहिरीं उनखे ॾींदो हुउसि। मूं इन सदमे जे करे उहो ख़ैर बंदि करे छॾियो ॾुख जे करे। अबू बकर सिद्दीक़ के पाण कनी न न न बाबा कर ईअं न कर, ही तूं ख़ैर अल्लाह ख़ातिर ॾींदो है, तंहिं करे पंहिंजी कब्र में ख़ैर न बंदि कर, इनखे ख़ैर जारी कर। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जीअं ॿुधो आहे पाण साॻियो ख़ैर करणु शुरू कयो आहे, छो जो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आली शान थी वियो आहे त कॾहिं बि बुग़्ज़ न कजो, कॾहिं बि इनाद दिलि में न रखिजो, कॾहिं बि हसद दिलि में न रखिजो, कॾहिं बि 3 ॾींहंनि खां मथे कावड़ न रखिजो। जे 3 ॾींहंनि खां मथे कावड़ रखी अथव तव्हांजो निमाज़ूं ज़ाया थी वेंदियूं, तव्हांजा रोज़ा ज़ाया थी वेंदा। जेकर भाइर पाण में नथा ॻाल्हाइनि, इबादत उनजी मौक़ूफ़ आहे। हदीस पाक में ईंदो आहे पाण करीमन फरमायूं त 2 भाइरनि जूं नेकियूं आसमान ते वेंदियूं आहिनि, अर्श मुअल्ला ते क़बूल जो हक़ न हूंदो आहे। उन्हनि खे फ़रिश्ता पुछंदा आहिनि अल्लाह हिन जी नेकी जे लाइ छा हुकुम आहे? रब करीम फरमाईंदो आहे इन जी नेकियूं पेंडिंग में रखियूं वञनि, इहे रखियूं वञनि, इहे क़बूल जो खे शर्फ़त आहे, अञा न थींदो आहे। जी अल्लाह इन जो सबबु कहिड़ो आहे? फरमाए रब करीम ही 2 भाइर ही रिश्तेदार पाण में ॻाल्हाइनि कोन था, पाण में विढ़ियल आहिनि, तंहिं करे हिन जूं नेकियूं अञा क़बूल न थींदियूं जेसीं पाण में सुलह न कंदा। जॾहिं पाण में सुलह कंदा तॾहिं हिन जूं नेकियूं क़ाबिल क़बूल थींदियूं। यादि रखिजो तव्हांजा हज बि केतिरा थियल हुजनि, तव्हांजो निमाज़ूं केतिरियूं थियल हुजनि, तव्हांजा सदका केतिरा न हुजनि, तव्हांजूं ख़ैरातूं केतिरियूं थियल हुजनि, उहो जबल उहद जेतिरियूं छो न नेकियूं तव्हांजूं कमाइल हुजनि। जेकर पाण में तव्हां नफ़रत था कयो, पाण में ज़ाती मामला जे विढ़ंदा रहो था, पाण में गुफ़्तगू नथा कयो त यादि रखिजो तव्हांजी नेकी अल्लाह वटि क़ाबिल क़बूल ई न आहे। तॾहिं फरमायो वसलुल अरहाम, अल्लाह करीम फरमायो अल्लाह के सब खां वधीक पसंदि माण्हू आहे जेको मिटनि माइटनि खे गॾींदो आहे, जेको मिटी माइटी तोड़ींदो आहे अल्लाह हुनखे तोड़े छॾींदो आहे। फरमायो अल्लाह सुब्हानहु व तआला शिकिल तस्वीर ॾिनी आहे, रहीम खे मिटी माइटी खे तस्वीर मिली आहे, अल्लाह जे अर्श में चंबड़ी करे चवंदो अल्लाह ही त मूंखे तोड़े छॾींदा। फरमाए जंहिं तोखे तोड़ियो आहे उनखे आउं अल्लाह तोड़े छॾींदुसि, पर जंहिं तोखे
उनके जोड़ियो आ उनखे जोड़ींदुसि तॾहिं ख़बरदार थियो मिटी माइटी जो ख़्यालु कजो रिश्तेदारी जो ख़्यालु कजो ख़्यालु कजो तव्हांजी माउ जीजल हिकिड़ी आहे ॿी तव्हांजी माउ मासी आहे तव्हांजी हिकिड़ी माउ जे तव्हांखे जनमु ॾिनो आहे ॿी माउ तव्हांजी ससु आहे हिकिड़ो पीउ आहे जेको तव्हांजा पुट हुयो ॿियो तव्हांजो पीउ सहुरो आहे ख़्यालु कजो मथां उनजी नाफ़रमानी करे सहुरे जी बेइज़ती न कजो ससु जी बेइज़ती न कजो छो जो जिगर जो टुकड़ो कटे करे तव्हां ते एतबार करे तव्हांजे हवाले पियो अथसि हुननि तव्हां सां मिटी माइटी कई आहे ससु खे पंहिंजी माउ सम्झजांइ सहुरे खे पंहिंजो पीउ सम्झजांइ पाण करीम हुन शिकायत हिकिड़ो खणी आयो आहे या रसूल अल्लाह मूंखां वॾी ग़लती थी वई आहे मुंहिंजे लाइ दुआ घुरो पाण करीमन फरमायो तोखां ग़लती थी आहे पंहिंजी अम्मा खे वञी चओ तुंहिंजे लाइ दुआ घुरे हेॾे सईदुल कुरैन मौजूदु आहे पर मोकिलिनि पिया केॾा मां ॾे चवंदा साईं मुंहिंजी अम्मा वफ़ात करे वई आहे ॿियो केरु आहे कोन जो दुआ घुरायां पाण करीमन मासी हयाती अथई चईंदी हा मुंहिंजी ख़ाला ज़िंदा आहे पाण करीमन फरमायो वञे पंहिंजी मासीअ खे चओ तुंहिंजे लाइ दुआ घुरे छाजे करे मासी बराबरि मां जे आहे तंहिं करे अलाह जीअं मां जूं दुआऊं क़बूल कंदो आहे मासी बि हुनजे दुआ घुरे भाणेजनि जे हक़ में या फुफी पंहिंजे भाइटनि जे हक़ में दुआ घुरे ओ तॾहिं थींदो जॾहिं तूं फरमान बरदारी कंदे उन्हनि खे इज़त जे निगाह सां ॾिसंदे अलाह तो ते महिर ई महिरबानियूं कंदो तूं रिश्तेदारियूं ॻंढींदो ईंदे अलाह तुंहिंजी दुनिया में इज़त कंदो पाण करीम फरमाए जेको चाहे थो त उमिरि अलाह उनजी वधाए ओ माउ पीउ जी फरमान बरदारी करे ॿियो मिटनि माइटनि सां माइटियूं ॻंढे अलाह उनजी उमिरि वधाए छॾे तंहिं करे अर्ज़ु इहो पियो कयां इन्हनि जो ख़ासि ख़्यालु कजो बाक़ी टे मामला न रहिजी विया इनशाला ॿिए मौक़े ते बयानु कबा जंहिंमें आहे त अलाह ताला खे टे मामला आहिनि से नापसंद आहिनि मुख़्तसिर ॿुधायां थो तफ़सील पोइ बयानु कंदुसि व करिह लकुम कील वकाल वरी हदीस हिकिड़ो थो पढ़ी वठां साईं मोहतरम अची वियो ऐं साईं खे सुञाणा कोन थो हले न की छा साईं साईं वेठो आहे साईं मदरत सां मुख़्तसिर तकलीफ़ सां इन में त जेको आहे सो हिकिड़ो टे ॻाल्हियूं जेके अलाह खे हराम कयूं कहिड़ियूं इन अलाह हरम अलैकुम उक़ूक़ुल उम्महात वालिदैन जी नाफ़रमानी हिकु हराम आहे वदाल बनात नियाणियुनि खे ज़िंदा दरगोर करणु या मारे छॾणु या उनजा हक़ कसब करणु इहा बि शइ हराम उहा मनऊं हाथ उहा शइ जेको ॾियण वठण में या कंहिंखे रोकणु या ॾेई करे उनखां खसणु या बंदि करे छॾणु इहा बि हराम आहे व करिह लकुम कील वकाल इन हदीस जो ॿियो हिसो अल्लाह खे नापसंद आहिनि वरी टी शयूं कील वकाल माना हितां जी ॻाल्हि हुनखे चइनि हुनजी ॻाल्हि हुते करणु हुतां जी ॻाल्हि हुते करणु हुते जी ॻाल्हि हुते करणु ॿियो कमु ई न हुजेसि अला तुंहिंजे नाले ॾिसो हीअं चयो आहे तुंहिंजे नाले फोटे हीअं चयो आहे तुंहिंजे सदोरे हीअं चयो सदोरे खां वधी फोटे जी ख़बरूं फोटे खां वधी सदोरे जी ख़बरूं हुनजी हुनजी ख़बर हिन मौलवी जूं ख़बरूं हिनखे साईं जूं ख़बरूं हिनखे हितां जी पहिरीं माना माण्हुनि खे बि विढ़ाए कील वकाल हुतां जी करणु ॿियो कमु ई न हुजे सॼो ॾींहुं होटल ते दाल हणी वरी उतां किथे उतां किथे दाल हणी हुते हुते ॿियो धंधो ई न हुजे कील वकाल अलाह इन्हनि शयुनि नापसंदि करे छो त हुनजो कमु त को वॾो हो हिन इंसान जो पर हीउ कमु ग़लति वेठो कर को माण्हू खे विढ़ाए पियो कील हुतां जी ॻाल्हि हुते करणु कील वकाल या त इन जी ॿी माना आहे त हद खां मथे रुगो ईअं माना कोन्हे माण्हू ॼारी हणंदा आहिनि वेठा गोड़ कंदा आहिनि मथो मारी पिया कंदा आहिनि ऐं बेफुज़ूल ॻाल्हाइणु कील वकाल व कसरत सुवाल ऐं ॿियो अलाह खे नापसंदि आहे घणा सुवाल करणु जीअं मौलवी साहिब तकीर करे बसि साईं हज़रत आदम जो निकाह कंहिं पढ़ियो हा मौलवी यानी कहिड़ी कहिड़ो निकाह पढ़ी मूंखे ख़बर ॾेई मौलवी खे कंहिं फासायो ॾिठई मौलवी खे कंहिं फासायो कंहिं फासियो साईं हिकिड़ी माई आहे जंहिंजो मुड़ुस बि न बि पीउ बि न बि पुटु बि न बि भाउ बि न बि माई जो नालो छा आहे हाणे मौलवी अकबर खे अच्छे त नालो ॿुधाए न्यारे ॾिठई फासायोमांसि न वाह जो फासायोमांसि अहिड़ा ॾाढी क़िस्म जा माण्हू माना हरू भरू कंहिंखे तंग करणु ऐं ॿियो त घणा सुवाल करणु जीअं बनी इसराइल मुख़्तसिर बयानु को फासी विया बनी इसराइल में हिकिड़ो क़त्लु थी वियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी टीम में क़त्लु थी वियो चाचे खे भाई टे मारे विधो मिल्कत सां आया बनी इसराइली अबा मूसा असांजो ही माण्हू खून थी पियो आहे अलाह खां दुआ घुर त कंहिं मारियो आहे ॿुधाए अबा माण्हू मरी वियो तव्हां तहक़ीक़ात कयो पेर खणो किथां न किथां को खुर निकिरी पवंदो पेर निकिरी पवंदो का पंहिंजी न अलाह खां दुआ घुर तुंहिंजो राब्तो आहे न डायरेक्ट
अल्लाह सां कचर ॿुधाए ॾे माण्हू असांजो कंहिं मारियो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी अल्लाह साईं हीअ त हाणे तंग करे वेठा न नबीउल्लाह दुआ घुरी अल्लाह दुआ सूर बकर में आहे। बकर जी माना त अरबी में ढगी ॻऊं, इहो बकर इहो ई किसो हिन जे करे नालो सूरत बकर ते रखिजी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त हाणे अल्लाह ताला जदो हिकिड़ी ढगी को उनजो गोश्त जो टुकड़ो हिन मैयत जे पासे में हणंदो, इहो मुअल ॻाल्हाईंदो त मूंखे कंहिं मारियो आहे, पोइ मरी वेंदो। हा अच्छा, पोइ चयोसीं तूं ढगी भला कहिड़ी हुजे, ढगी जहिड़ी बि वठी थी कोई छॾियो त कमु थी वञा। चई ढगी हुजे भला ॾे ख़बर भला हर वर ढगी असांजो काईंदनि की न हर न काईंदी हुजे। हाणे सुवाल कंदा आहिनि फाथंदा वञनि भला तस्किल हर्स न को हर काए न कोई जेको आहे नार में पाणी कढे खूह तां। अच्छा भला ॿियो कुझु एब की न मुसलमत लाशियत फी हा, को बि एब हिन ते न हुजे, बे एब हुजे। ठीकु आहे, चूं भला ॾियो ख़बर ढगी वॾी उमिरि जी हुजे या गाबड़ी हुजे, कुंवारी ढगी हुजे या ढगे सां राब्ते में हुजे। त हुन हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमाए त अलाह चए थो त इहा बिल्कुलु गाबड़ी हुजे ऐं ढगो वॻो हुनजे क़रीब न वियो हुजे। हा वरी आख़िर में सुवाल कयो भला रंग कहिड़ो हुजे। हज़रत मूसा जो त अलाह वरी दुआ अलाह मूसा घुरी की रंग हुजे या ॻाढ़ छरी हुजे, पर तसर नाज़रीन माण्हू ॾिसंदो हुनखे पुरकशिश मोहे विझे रंग। ठीकु आहे, हाणे ॻोल्हियो ढगी हल अलाह विया हिकिड़े हादी तफ़सीर लिखे थो त पहुता हिकिड़े झंग में ॾिसण वारी हिकिड़ी ढगी आहे तो चरे पई, उते हिकिड़ो जेको आहे सो हारी आहे उहो ढगी खे चारे। ढगी जो चरंदे ॾिठी त उते चयो आहे बिल्कुलु असां हीअ ढगी आहे न, हीअ ढगी जेका आहे न सा इहा आहे पाण साॻी ढगी जेका हज़रत मूसा ॿुधाई आहे। उनखे चईंदो बाबा हीअ ढगी असांखे ॾे, इहा गाबड़ी असीं वञी कोहंदासूं। चई चरिया छा चई बाबे जी निशानी आहे तव्हांखे थो ॾियां। चई चई बाबो मरी वियो इहा ई पोइ त छॾियो, सॼो हिनखे चारियां थो ॾिसां थो रूह थो ख़ुशि थिए ऐं बाबे जी निशानी आहे हिनखे ॾिसंदो बाबो यादि थो अचे ढगी कोन था हिन जो अलाह जो नालो अथई जेको खपे थो तूं वठि। हुनखे बि भुल लॻो चई छो चई असांजो माण्हू पियो मरी ऐं कोहंदासीं हुनखे इन जो गोश्त जो टुकड़ो हुनखे लॻाईंदासीं पासे में, हीउ पाणे ॻाल्हाईंदो। हुनखे हू वॾो होशियारो खपती वियो की पोइ ठीकु आहे क़बूल आहे, पर इहा ढगी कुही इन जी खल पूरी मूंखे सोन सां भरे ॾियो। हाणे खल जेका ढगी सोन सां भरिजे, हा वियासीं नी फोड़ी कयूंसीं माइनि जा थी गह गठा कंहिंजा कन कटियूं कंहिंजा कीअं नक कटे जेके कुझु खणी नथूं वठूं साईं वॾो को सोन खणी आहे बाक़ाइदो न ॻंढ जीअं ॿधी आहे भरी भरोटी सोन जी ॿधी सभु कुझु थुलिया थी उहो काया ढगी उहा थी कुठूं उनजो गोश्त जो टुकड़ो हुनखे पासे में आहियूं। हमरा जो त मूंखे जेको आहे सो मारियो आहे हिन मुंहिंजे भाइटे मिल्कत जे असल में फिलाणो नालो त हमरा अखियूं पूरे वियो वञी क़बर में पूरियूंसि। अलाह पाक फरमाए घणा सुवाल न कनि, हा जहिड़ी बि ढगी पंहिंजे घर मां किले था खणी कुई हुनखे न उते साॻियूं कमु ॾिया, पर मिल्कत बि विञायूं सोन बि विञायूं मिंथूं कयूं बुछड़ा बि थिया घणनि सुवालनि जे करे। पाण फरमाए त कसरत सुवाल घणा सुवाल न कयो। ॿुधो ॻाल्हि बाबा आमना सदकना आख़िरी इहो अलाह खे नापसंदि आहे इज़ाअतुल माल, पंहिंजे माल खे ज़ाया कनि खामखा ॻाइण जे मथां पैसा उछलणु जुआ जे मथां पैसा उछलणु हिकिड़ी शइ तोखे 100 मां तुंहिंजो कम जो 200 ॾियणु हिकिड़ी जेका त मोबाइल साईं मोली साहिबु 10,000 ई वठी आया उहा लख रुपए जी वठी अचनि इज़ाअतुल माल में शामिल आहिनि। जेकर थोरी थोरी शइ जेका तव्हांजो कम सां तालुक आहे उहा कयो, पर वधीक तव्हां ख़र्चु कयो हिनखे इज़ाअतुल माल चइबो आहे। न को बचनि खे कमु न पाण करे अलाह खे नापसंदि शइ जो पंहिंजे घर ते ज़्यादा ख़र्चु करण जो महल तयारु करे हमेशह रहण वारी शइ कान्हे का अलाह ताला उन घर ते नफ़रत ॾियारे थो ऐं उनखे नापसंदि थो करे। माना उहा शइ इज़ाअतुल माल जे मां तव्हांजो माल ज़ाया थिए मिल्कत ज़ाया थिए कंहिं कम में न अचे उन खां अलाह नापसंदि थो करे। इहे 6 शयूं अलाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾे त उन्हनि शयुनि खां असीं बचूं जेके हराम थियलूं आहिनि जिन खां अलाह ताला नफ़रत थो करे ऐं उन्हनि शयुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जिते अलाह राज़ी आहे। अलाह ताला मूंखे अव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेको ख़ुशूसी बयानु थींदो असांजो कराची खां आयल महिमान इंशाअल्लाह बयानु कंदो जेको मूं ॿुधायो अव्हां ॿुधो अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि।